मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह खैर, गुड मॉर्निंग। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी वियो आहियां। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, करार में हूंदो, कुर्बाश हूंदो। जेकॾहिं न आहियो त पोइ असां तव्हांजे लाइ दिलि सां दुआऊं कंदा आहियूं ऐं जेकी दुआऊं दिलि सां कबियूं आहिनि उहे गॾु ज़रूरु आहिनि। देरि ज़रूरु थींदी आहे, पर सभ खां पहिरियां तव्हांखे हाणे एहतियात करणो हुजे, पंहिंजी सिहत जो सैनिटाइज़र ज़रूरु इस्तेमालु कयो। जिते बि वञो, जिते बि पहुचो, आउं जीअं ऑफिस आयो आहियां त सैनिटाइज़र ज़रूरु लॻाईंदुसि। ऐं हीउ सैनिटाइज़र आहे पांडा वारनि जो, ॾाढो ज़बरदस्त सैनिटाइज़र आहे। ऐं ख़ासि तौर ते असां मार्केट में जॾहिं वेंदा आहियूं त असांखे इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे त इहो जेको सैनिटाइज़र असां वरितो आहे इहो अलाए सही आहे अलाए नाहे, ओरिजिनल आहे अलाए नाहे, असुल ऐं नकुल जी ख़बर न पवंदी आहे। पर असां जॾहिं तव्हांखे हिते ॻाल्हि ॿुधायूं था, असां जॾहिं तारीफ़ कंदा आहियूं त यकीननि सम्झी वेंदा कयो त इहा शइ ओरिजिनल आहे ऐं यकीननि ज़बरदस्त इन जो जेको आहे फ़ाइदो बि तव्हांखे पवणो आहे। फ़ाइदो इहो पवणो आहे त कोरोना जी वबाई सूरत हाल में तव्हांखे सैनिटाइज़र पाण सां गॾु बि रखणु घुरिजे। ऐं जेकॾहिं जिते बि जंहिं ऑफिस में वञो था, जंहिं किरते कम खां पहिरियां तव्हां सैनिटाइज़र जेकॾहिं यूज़ कंदो पांडा जो, त तव्हांजी जेका आहे सा ईअं खणी चऊं त कोरोना जी जेका वबाई सूरत हाल आहे उन मां जेका अलार्मिंग सूरत हाल आहे अॼुकल्ह, उन मां थोरो तव्हांखे ईअं खणी चऊं त ज़िंदगी जेका आहे तव्हांजी मुतमिन थी गुज़रंदी ऐं थोरो तव्हांखे इहो ख़्यालु थींदो त हाणे वेली आउं सेफ आहियां। सो हीउ जेको आहे पांडा जो सैनिटाइज़र मार्केट में मौजूदु आहे। अॼु ई कंहिं वेझे जनरल स्टोर तां वठी सघो था, कंहिं मेडिकल स्टोर तां वठी सघो था। नालो तव्हां वठंदव पांडा, सोलो नालो आहे पांडा सैनिटाइज़र। सो अॼु ख़ैरनि सां अलाह जो शुक्र आहे, अॼु वरी असीं ऐं अमी हिक ॿिए जी ख़िदमत में हाज़िर थी विया आहियूं। तव्हां असांखे ॾिसो पिया ऐं असीं तव्हां सां कचहरी कयूं पिया। ज़िंदगीअ जो हिकु ॿियो ॾींहुं मिलियो आहे ऐं यकीननि हिकिड़ो नओं मौक़ो मिलियो आहे ऐं हिकिड़ो वाधारो मौक़ो मिलियो आहे तव्हां असांखे ज़िंदगी खाइण जो। अॼु जेकी कम तव्हांजा रहणा आहिनि या रहिजी विया कल्ह, उहे ज़रूरु पूरा कजो। ऐं वॾड़ा चवंदा आहिनि त जेका बि ज़िंदगी तव्हांजी गुज़रे थी, जेको बि ॾींहुं तव्हांजो गुज़रे थो, उहो इज़त जो गुज़रे त अञा वधीक बहितरु आहे। सो ज़िलत वारी ज़िंदगी खां बहितरु आहे इज़त वारी ज़िंदगी गुज़ारियो, मुड़ुसु माण्हू थी गुज़ारियो ऐं चङाई का करे गुज़ारियो, भलाई का करे गुज़ारियो। ऐं ॾींहं जी जॾहिं शुरूआति कयो त टिनि शयुनि ते लाज़मी फोकस कंदा कयो। हिकु जेका ॻाल्हि आहे उहा तव्हां सां कयां थो, उहा इहा आहे त कोशिशि ते फोकस कंदा कयो। कोशिशि तव्हांजी हुजणु घुरिजे त अॼोको ॾींहुं जेको आहे सो उहो बहितरु हुजणु घुरिजे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हां सभ खां पहिरियां जेको आहे सो यकीन बि कंदा कयो, यकीन अलाह जी ज़ात ते कंदा कयो ऐं सचाई कंदा कयो पंहिंजे कम सां। जेकॾहिं तव्हांजी पंहिंजे कम सां सचाई आहे ऐं अलाह ते यकीन आहे ऐं वरी जेकॾहिं कोशिशि तव्हां कयो था पंहिंजे ॾींहं खे बहितरु करण जे लाइ, त पोइ तव्हांजो ॾींहुं बि बहितरु थींदो ऐं रब करीम तव्हांखे तव्हांजी जेका नियत आहे, सुठी नियत आहे, अमलनि जो दारोमदार नियतुनि ते आहे, तव्हांजी नियत सुठी आहे त पोइ तव्हांजा समूरा वारा न्यारा थी वेंदा। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में ख़ासि तौर ते ॻाल्हाईंदासीं थर जे हवाले सां। थर जेको पुठिते पयल इलाइक़ो लेखियो वेंदो आहे, थर में तमामु घणियूं मुश्किलातूं तव्हां ऐं असां वटि पहुचंदियूं आहिनि, ॻाल्हियूं पहुचंदियूं आहिनि, वीडियोज़ पहुचंदा आहिनि ऐं ख़ासि तौर ते न्यूज़ जो महवर बि थर हूंदो आहे। ऐं जॾहिं बि कंहिं सियासतदान खे का ॻाल्हि करणी हूंदी आहे कंहिं मुख़ालिफ़ जे लाइ या मुख़ालिफ़ पार्टी जे लाइ या वरी जेका अपोज़िशन पार्टी आहे हिन वक़्तु बि ख़ासि तौर ते पीपल्स पार्टीअ ते तनक़ीद थींदी आहे त तव्हां थर में छा कयो आहे। थर जी सूरत हाल ॾाढी ॾुखी आहे। थर में ॿार बि मरंदा आहिनि, थर में मोर बि मरंदा आहिनि, थर में पाणीअ जी किलत बि आहे, थरकोल में जेकी नौकरियूं आहिनि उहे धारियुनि खे छो ॾिनियूं वियूं आहिनि, थर जा बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि, तालीम उते कीअं पई ॾिनी वञे, सिहत जो मामिलो उते किथे पहुतो आहे ऐं थर हिन वक़्तु कहिड़े न ॾुखियाईनि जो शिकार आहे। इन हवाले सां अॼु कचहरी कंदासीं। ऐं ख़ासि तौर ते के माण्हू वरी चवनि था त थर जो जेको इलाइक़ो आहे उहो तमामु घणो पुठिते पयल आहे ऐं थर जी जेका तालीम आहे या ओवरऑल पाण सिंधियुनि जी ॻाल्हि कयूं त सिंधी माण्हू जेके आहिनि से उहे ॾाढा सुस्त थींदा आहिनि, उहे चुस्तीअ जो मुज़ाहिरो घटि कंदा आहिनि। 2-4 ॾींहं पहिरियां कंहिं सियासतदान हिकिड़ी ॾाढी ॻाल्हि कई हुई ऐं उहा सोशल मीडिया ते तमामु घणी वायरल थी हुई। जॾहिं सिंधी असांजा सिपाही, सिंधी असांजी पुलिस उहा कराचीअ में जॾहिं उन्हनि खे आंदो वियो, उन्हनि खे पंहिंजी ड्यूटीज़ जा फ़र्ज़ सरअंजाम ॾियण जे लाइ उन्हनि खे घुरायो वियो, त उन्हनि इहा ॻाल्हि कई हुई त सिंधी पुलिस ऑफिसर या सिंधी सिपाही, सिंधी जेकी आहिनि से उहे कराची में छो था अचनि। कल्ह तव्हां वाक़ियो ॾिठो ऐं कल्ह कराची स्टॉक एक्सचेंज ते हिकिड़ो हमिलो थियो ऐं उन हमले में वॾी बहादुरी सां, वॾी दिलेरीअ सां ऐं मुड़ुसु माण्हू थी जिन मुक़ाबिलो कयो उहे तव्हां असांजा सिंधी हुया। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि में हिकिड़ो नौजवान थर जो बि हुयो, उमरकोट जो हुयो। सो अॼु थर जी सूरत हाल ते ओवरऑल ॻाल्हि कंदासीं, पर थर में छा टैलेंट आहे, थर में छा थियण वारो आहे ऐं थर जेको आहे सो ख़ासि तौर ते चवंदा आहिनि त ईअं खणी चऊं त सोन वारो जेको आहे सो कोयलो बि उते आहे।
सो इन सूरत हाल ते ॻाल्हाइण जे लाइ अॼु असांजा मोज़िज़ महिमान पहुता आहिनि थरी ऐं थर जा मोर आहिनि, शहज़ोर आहिनि, दिलनि जा चोर आहिनि। बसि ॻाल्हि न आहे वधीक करणी, तारीफ़ कहिड़ी कयूं। सभ खां पहिरियां थर जे हवाले सां तमामु घणो उॿहरो ऐं थर जे हवाले सां तमामु घणी ॼाण रखंदड़ ऐं थर जे मामलनि ते गहरी गिरफ़्त रखंदड़ असांजो प्यारो दोस्त थर इताहत जो अॻुवाण मानाए थो अरबाब इब्राहिम रहमू साहिबु असांजे प्रोग्राम में आहे, उनखे भलीकार चऊं था। अरबाब साईं ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? तव्हां ॿुधायो? ख़ुशि आहियो? ठीकु कयो, वॾी महिरबानी, लख थोरा, तव्हां क़ीमती वक़्तु सिरायो ऐं तव्हां सां गॾु ई असांजो वरी आर्टिस्ट साथी बि आहे, कहाणीकार बि आहे ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त नौजवान इंजीनियर बि आहे ऐं उहो बि थर सां तालुक़ु रखे थो। आफ़ताब अली रहमू साहिबु उनखे भलीकार चऊं था। ख़ुशि आहियो? तबियत महिरबानी। ऐं वरी तव्हां सां गॾु असांजो ॿियो महिमान दोस्त बि हिन प्रोग्राम जो हिसो आहे, पाण सियासी समाज जी अॻुवान आहिनि ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबु असां उन्हनि जो तमामु घणो वक़्तु गुज़रियो आहे, उन्हनि जूं यादगिरियूं सारूणियूं बि सारींदासीं। पाण सियासत में बि हिसो वरितऊं ऐं हींअर कुझु ॾींहं पहिरियां ई जेल यात्रा मां चकर हणी करे वरी पंहिंजी सुहिणी सिंध में घुमनि था पिया। इंजीनियर वली मोहम्मद रहमू साहिब खे भलीकार चऊं था। रहमू साहिबु ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? वॾी महिरबानी, तव्हां बि असांजे प्रोग्राम जो हिसो थियो। ख़ान साहिबु मोहरम नाज़ त असांजे प्रोग्राम जो नाज़ आहे न, असांजे प्रोग्राम में नको आहे, इन ॻाल्हि में को बि शक न आहे। सो मोहरम साईं खे भलीकार चऊं था। अॼु बि आहे साईं, ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? वॾी महिरबानी, लख थोरा। तव्हां सां गॾु अॼु तव्हांजो हिकिड़ो जोड़ीवाल बि पहुची वियो आहे, हिनखे भलीकार चऊं था। सो तव्हां खां अॼु कलाम ॿुधंदासीं। अॼु इलाही ॾींहं थी विया आहिनि ख़ान साहिबु, तव्हां पाण पंहिंजे आवाज़ में न ॿुधायो कुझु बि, तव्हांजे आवाज़ में ज़रूरु ॿुधाईंदासीं, ॿुधंदासीं। सभ खां पहिरियां साईं वली मोहम्मद रहमू साहिबु, तव्हां खां शुरूआत था कयूं त माशाअल्लाह ख़ैरनि सां सभ खां पहिरियां तव्हांखे रिहाई मुबारक हुजे। इहो जेल यात्रा भला घणा ॾींहं कटे आया हो, जेल जी का अहिड़ी ॻाल्हि जेका शेयर करणु चाहियो, कीअं रहियो जेल जो सफ़र? जेल त हूअं ई चवनि था त माना छल न कंहिं दुश्मन खे बि मिले। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, वॾी महिरबानी तव्हांजी। जेल अलाह न ॾेखारे कंहिंखे, पर मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं सिर ते अची वञे हा हा त पोइ वरी निभाइजे ऐं सिखिजे। हा 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 सही सही सही। ऐं वॾो अरसो हुयो, 3 साल। 3 साल वॾा ईअं अॻे बि छोटा मोटा 15 ॾींहं 3 महीना 2 महीना इहे रहिया, पर हिन दफ़े डिघो रहियो ॾाढो। पर ईअं आहे जो पर वरी बि शुक्र आहे जल्दी रिहाई थी वई। वरी 25 सालनि जे लाइ हलिया विया हो, असां त ॾाढा उॿाणका थी वियासीं। डिघी सज़ा। ऐं वरी हिकिड़ो थर जो माण्हू, थरी मारवड़ो जहांगीरो सबाजड़ो, उहो वरी दहशतगर्द ऐं वरी 25 साल सज़ा। सो हुते 3 साल गुज़ारियासीं ऐं उनमें कुझु सिखियोसीं, कुझु लिखियोसीं। ऐं फस्ट टाइम आऊं बेसिकली त इंजीनियर, पोइ हादसाती तौर ते सियासत में, ऐं शहीद राणी डायरेक्ट कॉन्टेक्ट कंदी हुई। सही सही। नंढड़ो लफ़्ज़ लिखंदी हुई, वेल डन, गुड, पर कॉन्टेक्ट कंदी हुई हमेशह। सही 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 सही। तॾहिं तंहिं ज़माने में ईमेल हूंदो हो। अच्छा। ऐं ब्लैकबेरी हूंदो हो, तव्हांखे यादि हूंदो। हा बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। व्हाट्सअप वग़ैरह कोन हो। सही सही सही। बल्कि मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आहे शहीद राणी जी, त अञा मुशरफ जो दौर हो साईं। शहीद राणीअ जी ॻाल्हि जेका आहे न सा उहा मुख़्तसर न हूंदी या तफ़सीली कचहरी हूंदी। तफ़सीली आहे बिल्कुलु। सो नंढड़ी साई वठूं था, तफ़सीली तव्हां पोथा पुछा कयूं, छो त मां नथो चाहियां त इहा जेका ॻाल्हि आहे उहा कम वारी उहा अध में कटिजी वञे। नंढड़ी साई वठूं था नाज़रीन, असां सां गॾु रहिजो ऐं मोज़िज़ महिमान असां सां गॾु आहिनि। उमेद आहे तव्हां असांजो प्रोग्राम इंजॉय कंदो। सो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। मोज़िज़ महिमान असां सां गॾु आहिनि अरबाब इब्राहिम साहिबु, थर इताहत जो अॻुवाण इंजीनियर आफ़ताब अली रहमू साहिबु ऐं सियासी समाज जी अॻुवाण इंजीनियर वली मोहम्मद रहमू साहिबु असां सां गॾु। सो जेका ॻाल्हि जितां छॾी हुईसीं, असां चाहींदा आहियूं पंहिंजे प्रोग्राम में त उहा जेका ॻाल्हि छॾियूं उन ॻाल्हि खे पूरो करे पोइ अॻिते वधूं। सो इंजीनियर वली मोहम्मद रहमू साहिबु, मोहतरमा जी का सारूणी तव्हां सारियो पिया। हा बिल्कुलु। मूं त हाणे खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि। हा हा। इन मौज़ू ते त पूरो प्रोग्राम थिए उहो बि घटि आहे, पर 2 ॻाल्हियूं आउं कंदुसि जेके सिंधी माण्हू खे वणंदियूं बि ऐं शॉर्ट बि उन करियां थो। हिकिड़ी इहा ॻाल्हि त जॾहिं यादगिरी हूंदी तव्हांखे, मुशरफ जो दौर हो जी जी, त नवाज़ शरीफ़ सां चार्टर ऑफ डेमोक्रेसी ते ॻाल्हियूं हलनि पियूं जी जी, ऐं कुझु मुशरफ सां बि हलनि पियूं त भई मामला ठीकु थियनि ऐं डेमोक्रेसी अचणु खपे, त हू राज़ी बि थियो। सही सही।
त बीबी सभिनी खां पुछियो ईमेल ते त असांखे छा करणु खपे हाँ हाँ त असां नवां सियासत में हुआसीं ऐं त नौकिरी छॾे हाणे सही सही सियासत था करियूं हा, हा। ग़रीब जो ॿार थी करे सियासत था करियूं नहीं सभिनी जो का पढ़ियल लिखियल माण्हू जो का त मूं बीबी खे लिखियो मूं लिखियो त बीबी आई एम इन फेवर ऑफ दिस डील बिकॉज आई हैव 20 जस्टिफिकेशंस 1 2 3 20 लिखियोमांसि वाह वाह अच्छा मुंहिंजे ख्याल में इन लेवल जूं घटायूं हूंदियूं सजेशन सही सही बीबी खे एॾियूं वणियूं हिकिड़ी हिकिड़ी जे साम्हूं लिखी कमेंट्स अच्छा। वेल डन गुड सभिनी ते वाह वाह ऐं पोइ अॻिते हली नो डाउट सभिनी अॻुवाणनि जूं ॻाल्हियूं कठियूं थियूं हूंदियूं फ़ैसिलो थियो हूंदो ऐं उहो ई थियो जेको मूं लिखियो हो सही 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 ॿी ॻाल्हि 2007 में जॾहिं बीबी टूर पई करे शहादत जो उहो ई साल हो जी जी शहादत खां कुझु ॾींहं पहिरीं मीरपुर ख़ासि गामा स्टेडियम में आई उते छो त हर डिस्ट्रिक्ट में न पई वञे सिर्फ़ु डिविजन्स में वञे पई डिविजनल हेडक्वार्टर में सही सही त उते इंट्रोड्यूस पई कराए टिकट होल्डर्स खे मुंहिंजो बि नालो हो इरशाद 28 ॼणा हुआ अच्छा अच्छा 28 जा ई नाला वठणा हुया हाँ सही सही 28 में तव्हां इहो चई सघो पिया त 27 कदरन वॾा माण्हू हुआ अच्छा पीर हुआ मीर हुआ वडेरा सरदार हुआ। मोतार हाँ ठीक हाँ उथर जो रिबोस ऐं वरी 28 आऊं मुंहिंजो मुक़ाबिलो वरी अरबाब गुलाम रहीम सां हो अच्छा वॾे माण्हू सां इलाइक़े जो जागीरदार असीं इलाइक़े जा ग़रीब माण्हू हाँ सही ऐं कदरन इहो बि हो त हू 27 ॼणा खटे सघनि था पर वलीमत राय जो खटण बि ॾुखियो आहे सही सही पर जॾहिं मुंहिंजो नालो आयो तॾहिं एॾियूं ताड़ियूं वॻियूं छो त ग़रीब थर जी आवाम हुई ॾिठो त ही असां जहिड़ो आहे इलेक्शन में बीठो आहे वॾे माण्हू जे साम्हूं पोइ बीह करे नाला रोके ऐं चयूं त वाह भाई आपके लिए इतनी तालियां वाह वाह आप आगे आ जाओ वरी आऊं अॻिते आयुसि वरी हथ लाहियूं त वरी ताड़ियूं त उहा क्लिप ॾाढी मशहूर बि आहे ऐं सोशल मीडिया ते माण्हू उनखे लाइक बि कनि था लखे माण्हुनि माशाल्लाह माशाल्लाह सही त इहे ॿ सारूड़ियूं मोहबतूं आहिनि इहे मोहबतूं। हाँ बिल्कुल सही था चओ पर शहीद हली वई हाणे पर यादगिरियूं आहिनि ज़िंदा आहे सही, हयात सही, आहे। सही, सही। शहीद आहे त पोइ ज़िंदा आहे सही 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 माशाल्लाह माशाल्लाह सो अरबाब साईं तव्हां माशाल्लाह लॉकडाउन वारी सूरत हाल में बि आउं ॾिसां पियो त पंहिंजे कम खे तव्हां छॾियो न आहे जेको नेक जज़्बो खणी आया आहियो थर जे लाइ या हूअं बि मारवड़नि जे लाइ सांगीड़नि जे लाइ जहांगीड़नि जे लाइ या जेका बि ईअं खणी चऊं त जिन खे हेल्प जी ज़रूरत आहे उन्हनि जी हेल्प कंदा आहियो 2-4 ॾींहं पहिरियों मां तव्हांखे ॾिठो पियो त तव्हां थेल्समिया जे हवाले सां तमामु घणो कमु कयो ब्लड जी ज़रूरत हुई ॿारनि खे उन्हनि खे तव्हां रतु बि ॾिनी पए ऐं तव्हां ॿियनि खे बि इहो अर्ज़ु कयो पए त इन्हनि खे रतु ॾियण जी फौरी तौर ते ज़रूरत आहे इहो हिकिड़ो वॾो जज़्बो आहे जेको अॼुकल्ह जे माण्हू में न आहे तव्हां वटि इहो जज़्बो अचे थो तव्हांखे इहा कहल अचे थी तव्हांखे इहो जुबो अचे थो इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे पोइ इन मिशन खे किथे पहुचायो इरशाद ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं असां पंहिंजे ॾींहुं ख़िदमत न कंदासीं पंहिंजे ॾींहुं मालिकी न कंदासीं ॿियो केरु कंदो हिन वक़्तु जेको अचनि था इस्पताल मरीज़ को अचे थो त उनजे लाइ वरी रत ॾियण जे लाइ 12 माण्हू 13 माण्हू वठी आयासीं त हुते 3 माण्हू त रत जी टेस्ट करण खां भॼी विया ॻाल्हि किरणा निकिरंदी मिलिया ई कोन को फीसूं भरणियूं पियूं त रत ॾियण जे लाइ माण्हू तमामु खाई हुई हुन टाइम ते पहुतुसि इस्पताल ऐं बाक़ाइदगी सां रत ॾिनमांसि ऐं उहे वीचारा ठीकु थी विया छो हर 15 ॾींहं खां पोइ रत खपे थो उनखे ॿियो केरु ॾींदो सही 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 हिकु ॾियण वारो लॉकडाउन में सभु घरनि में क़ैद आहिनि सभु घरनि में हिन वक़्तु लॉकडाउन जो दौरान जेकॾहिं कोई इस्पताल वञण लाइ तयारु कोन्हे जेकॾहिं वञूं था त किरोना जे केस में खणी ईंदा जेके अस्पताल में को ईअं ई पंहिंजे लेखे खंगे थो त उनखे पकड़े चवनि था हलो आइसोलेट थी तूं और मां उन टाइम पहुतुसि ऐं इलाइक़े कंदो असां थरवासी मुंहिंजा जॾहिं बि ईंदा आहिनि कहिड़ी अस्पताल में किथे बि कल्ह हिकिड़ो हैदराबाद में मैनपुरी में कंहिं दोस्त छोकिरो आहे वीचारो हुनखे वीचारे फासाए छॾियो उते ई पहुतुसि FIR कढिजी पोइ ख़बर पई पोइ वरी बि कोर्ट जेको आहे पहुतुसि कल्ह हुनजी इलाइक़े जो ज़मानत बि कराए छॾी ऐं कराची वियुसि पोइ वकील मुंहिंजा लॻियल हुया कल्ह वीचारे ज़मानत बि थी वई सही सही त अहिड़ा केस मुंहिंजा थरवासी चाहे कराची में आउं न हूंदो हुयो त कंहिं ॿिए दोस्त खे मोकिलींदो हुया टियों ॾींहुं तव्हांजे साम्हूं कराची में अहिड़ो वाक़ियो थियो हिकिड़े छोकिरे बंगले में जेको आहे मालिक हुनखे कंहिं जेको आहे भाॼी का दिगड़ी सड़ी हुनजे करे
उते बि जेको आहे फ़ोन करे किथां न किथां हुननि खे बि छॾाए वरितोसीं। सही सही ॻाल्हि आहे त थर जो माण्हू मुंहिंजो जिथे पहुचे थो उते आउं कोशिशि कंदो आहियां पूरी त पंहिंजी मालिकी कयां ऐं पंहिंजे जे लाइ पहुचां। ऐं हींअर जॾहिं ॻोठु वियोसि तॾहिं बि पंहिंजनि सां वियुसि मुलाक़ात करण लाइ, तव्हांखे ॾियो ख़बर चार हिन म्यूनिसिपालिटी जे दौर में तव्हांखे भला कुझु मिलियो त हुते बि असांजी यूसी पूरी बंदि लॻी पई आहे ऐं असांखे जेको आहे इहो 12,000 अचनि था उहो बि असांजो कोर्ट कोन खुलियो आहे। हुननि जे लाइ हिमत करे उहो कोर्ट खोलायोसीं, अलाए शुक्र आहे 12 हुननि जा अची विया, कल्ह मूंखे फ़ोन कयूं। सही सही सही। पर आउं इहो इन नतीजे ते पहुतो आहियां त जेकॾहिं माण्हू वटि जज़्बो आहे ऐं कुझु करे ॾेखारण जी सलाहियत आहे, चवणु आखण त हीउ कमु थी थो वञे, माण्हू उहो चवे अॻिते वधे त इलाही मसइला हल थी सघनि था। सो इंजीनियर आफ्ताब साहिबु असां सां गॾु आहे, माशाल्लाह कहाणीकार बि आहियो, आर्टिस्ट बि आहियो, माना असांजी फील्ड जा आहियो। कहिड़ियूं कहाणियूं लिखियूं अथव, केतिरियूं लिखियूं अथव, किथे छपियूं आहिनि, किताब विताब आयो आहे, हाल वाली नथा ॾियो असां माना या असां गुमनाम आहियूं या तव्हां गुमनाम आहियो, ख़बर ई नथी पए। महिरबानी दादा, इरशाद मूं महिराण खां ग्रेजुएशन कई आहे इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग माशाल्लाह माशाल्लाह 2009 में, ऐं तॾहिं खां ई आउं शॉर्ट स्टोरीज़ लिखंदो आहियां ऐं घणो करे फेसबुक ते शेयर कंदो आहियां। जेकॾहिं तव्हां मुंहिंजो प्रोफाइल ॾिसो असां एड न आहियूं हिक ॿिए सां लॻे। हा, एड न आहियूं, बिल्कुलु सही था। सो उहो लिखंदो आहियां। उनखां अलावा मूं सिंधी मीडिया ते कमु बि कयो आहे, कुझु शॉर्ट प्लेस में ऐं कुझु सॉन्ग्स में माशाल्लाह। ऐं उनखां अलावा आउं थर में ई कमु कंदो आहियां। थर जे कोयले ते मूं कमु कयो आहे ऐं थर जे पाणी जे मसइले ते कमु कयो आहे। सही सही। सो हींअर रिसेंटली जेको थर में पाणी जो मसइलो तमामु घणो सिवियरिटी इख़्तियार करे पियो आहे, सो उन जे लाइ आउं कमु करे रहियो आहियां। ऐं थर में जेके बुनियादी मसइला आहिनि, जीअं पाणी जो मसइलो आहे, सिहत जो मसइलो आहे, तालीम जो मसइलो आहे, सो उन में मुंहिंजो फोकस घणो करे हूंदो आहे। सही, प्लांट ते इलाही लॻियल आहिनि, 700-800 ॿुधासीं लॻाया 700 बिल्कुलु एग्ज़ैक्टली। काॾे माना कमु कनि पिया, काॾे छा थो थिए? न साईं, उहो आउं तव्हांखे अंगनि अखरनि में जेकॾहिं ॿुधायां त 700 आरो प्लांट्स बकोल गवर्नमेंट जे असां लॻाया आहिनि। ऐं उन जी जॾहिं ऑडिट थी असांजे सुप्रीम कोर्ट जे ऑनरेबल जस्टिस असां जॾहिं ऑडिट कराई त ख़बर पई त 700 जी जाइ ते जेको उते लॻा हुआ आरो प्लांट्स उहो फ़क़ति 400 हुया। अच्छा, उन्हनि 400 आरो प्लांट्स में जेके वर्किंग कंडीशन में जेको कमु करण जी हालात में जेके हुया, उहो मतिलबु ईअं सम्झो 20% हुया। छो आरो प्लांट बुनियादी तौर ते सोलर प्लेट से हलंदो आहे, सोलर जे थ्रू बैटरी चार्ज थींदी आहे, पोइ उहो पाणी ॿाहिरि कढंदो आहे, उनखे रिवर्स ऑस्मोसिस प्रोसेस जे तहत खारे पाणी खे मिठो कयो वेंदो आहे। उहो हिकिड़ो कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे हिकिड़ो। सो उन जी मेंटेनेंस, उन जी जेको आहे सो सार संभाल जे लाइ तव्हांखे अहिड़ा टेक्निकल माण्हू खपनि जेको उन्हनि खे प्रॉपरली हलाए सघनि। ऐं सरकारी कम त ईअं त बिगड़ियो या ख़राबु थियो त वरी पोइ ठहंदो ई। बिल्कुलु सही। हाणे इहो आहे त उन्हनि 700 आरो प्लांट्स मां 400 ठहिया, उन्हनि मां बि 80% नाकारा थी विया। सो इन जे करे असां थर जे नौजवाननि गुज़िरियल 2-3 महीननि खां तव्हां ॾिठो हूंदो, ट्रेंड बि हले पियो त थर नीड्स वाटर ट्विटर ते। सही। सो असां गवर्नमेंट खे इहो ई प्रपोज कयोसीं त इन्हनि आरो प्लांट्स जी बजाए जेकॾहिं थर खे कैनाल ॾिनो वञे, उन सां ई थर जे पाणी जो मसइलो हल थी सघे। सही सही सही, बिल्कुलु। ऐं उनखां अलावा थर जा ॿिया बुनियादी कई मसइला आहिनि। थर त तव्हांखे ख़बर आहे ॾुखनि ऐं सूरनि जो देश रहियो आहे, ऐं उन में जेकॾहिं पाण कंपेयर कयूं सिंध जे ॿियनि ज़िलनि जी ज़िंदगी ऐं थर जी ज़िंदगी में, त थर जी असांजी जेको ज़िंदगी आहे उन में घणो करे चौपाए माल ते असांजी सॼी जेको आहे हूंदी आहे फोकस, जेको इकोनॉमी जो आहे दारोमदार चौपाए माल ते हूंदो आहे। हाणे जेको मींहं असां वटि पवंदा आहिनि उहो जुलाई जे महीने में पवंदा आहिनि, जंहिंमें असांजूं तरायूं बि भरबियूं आहिनि। बिल्कुलु, पर मसइलो इहो आहे त उहो मींहं हलंदा आहिनि 2 महीना। माना असां 2 महीना ख़ुशि हूंदा आहियूं, 10 महीना तकलीफ़नि सूरनि में हूंदा आहियूं ऐं उन बारिश जे इंतज़ार में हूंदा आहियूं। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त उन जेको 2 महीननि में जेको बारिशूं पवनि थियूं उन में सिर्फ़ु चंद तरायूं आहिनि जेके पाण मिनी डैम बि चऊं, जी मिसाल तौर गडड़े जी तराई आहे, चेलार जी तराई आहे, ऐं रामसर जी तराई आहे हिकिड़ी। इहे 2-3 तरायूं आहिनि जिन में 12 महीना पाणी हुजे थो, जेको असांजो चौपायो माल बि पीए थो, असां बि पीऊं था, ठीकु आहे, ऐं असांजे उहो इस्तेमाल में बि अचे थो। अक्सर करे तरायूं अहिड़ियूं आहिनि जेको 2-3 महीना जे में पाणी हुजे थो, पोइ ख़ुश्क थी वञे थो। सही सही। अच्छा, जेको ॿियूं तरायूं आहिनि अक्सरियत करे उहो मतिलबु ऑगस्ट खां जेकॾहिं पाण शुरू कयूं त जनवरी ताईं उनजो पाणी हूंदो आहे, उन खां पोइ वरी असां खूहनि ते दारोमदार हूंदो आहे। हाणे मसइलो इहो आहे त गुज़िरियल साल ॾेढ खां थर जे जर में अंडरग्राउंड पाणी जेको आहे उहो ख़ुश्क पियो थिए। अच्छा, हा, असांजा खूह सुकनि पिया। उनजा कई सबब आहिनि। हिकिड़ो सबब इहो बि थी सघे थो त जेको वॾी लेवल ते थरकोल प्रोजेक्ट स्टार्ट थियो आहे उहो पंहिंजा पस गिरदारी में तमामु वॾा असर छॾे थो। कुझु न कुझु थींदो आहे त उनजा असर थींदा आहिनि। एग्ज़ैक्टली। हा, मेगा प्रोजेक्ट जेके बि हूंदा आहिनि उहो पंहिंजा असर छॾींदा आहिनि। पर असां थर जे माण्हुनि कॾहिं बि थरकोल जी मुखालफ़त कोन कई आहे। जॾहिं थर जो कोयलो 88 में दरियाफ़्त थियो, मैराणी ची शागिर्दनी दरियाफ़्त कयो, बाबा खे बि यादि हूंदो, बाबा बि उनजो हिसो रहियो आहे। सो उहो जॾहिं 88 में दरियाफ़्त थियो त यकीन कयो असां थर जे माण्हुनि उनखे ॾाढो सपोर्ट कयोसीं।
ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी त असांजो थर में कोयलो निकितो आहे, सोन निकितो आहे ऐं थर इनशाला दुबई थी वेंदो। माना थरी माण्हू त माना ॿेकी पिया न। हा, ऐं असांखे यकीन कयो, इहो ई यकीन हुयो त थर दुबई थी वेंदो। साईं असां वटि जेकॾहिं आम जेको आहे सो किथे जेकॾहिं को कंहिं घिटीअ मोले में को शॉपिंग मॉल ठहंदो आहे, को रोड ठहंदो आहे, त पाड़ेसरी ख़ुशि थींदा आहिनि त असांजे प्लाटनि जी असांजी ज़मीन जी क़ीमत वधी। हे त वॾो थर जो कोयलो आहे। बिल्कुलु, पर बदनसीबी इहो आहे त थर जा हालात वेतर ख़राब थी विया। वेतर ख़राब, सही। थर जे माण्हुनि खे नौकरियूं न मिलियूं, ॿार मरनि पिया, पाणी जो मसइलो आहे, कई मसइला आहिनि। थर मुश्किलातुनि जो शिकार आहे। सही। हाणे इन जो जवाबनि थर जे नौजवाननि जेको तहरीक शुरू कई आहे, कमकार शुरू कया आहिनि, उनमें काफ़ी असांखे असांजो आवाज़ ऐवाननि ताईं पहुतो बि आहे। सिंधी असेंबली में तव्हां जेकॾहिं तव्हां ॿुधो हुजे, पोएं हफ़्ते ज़िक्र बि थियो, असांजो MP आहे अब्दुल राइम, हुन बि ज़िक्र कयो, ॿियनि दोस्तनि ज़िक्र कयो। सो ऐवाननि ताईं पहुतो आहे, पर असांजी मंज़िल अञा अॻिते आहे। सही सही। असांजी मंज़िल तॾहिं असांखे मिलंदी जॾहिं असांजे थर जे कैनाल जे लाइ फिज़िबिलिटी ठहे। सही सही। ऐं थर जे कैनाल ते कमु। माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढी सुहिणी गुफ़्तगू, कम जी गुफ़्तगू कयो पिया। पर नंढड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे, जेकॾहिं इजाज़त ॾियो त नंढड़ी साई वठूं, मोटी अचूं था। ऐं मोटी अचण खां पोइ वरी असां मीर कुमार जेको असां सां गॾु आहे, इलेक्ट्रिकल इंस्ट्रूमेंट्स सभु समूरा वॼाईंदो आहे ऐं इन फ़न ते महारत रखंदो आहे, उनखे बि थोरो ॿुधंदासीं, बल्कि उनजे हथनि जो कमाल ॾिसंदासीं। सो नंढड़ी साई वञो, केॾांहुं बि न ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। मुअज़्ज़िज़ महिमाननि सां कचहरी जो सिलसिलो जारी आहे, पर जीअं मां ब्रेक ते वञण खां पहिरियां तव्हां सां ज़िक्र करे चुको हुयुसि त मीर कुमार असां सां गॾु आहे, जेको इलेक्ट्रिकल इंस्ट्रूमेंट्स वॼाईंदो आहे ऐं मुअज़्ज़िज़ महिमाननि खे पुरलुत्फ़ करण जे लाइ, लुत्फ़ अंदोज़ थियण जे लाइ पाण बि आउं हिन वक़्तु वधां पियो मीर कुमार ॾांहुं। ऐं मीर कुमार ऐं मोहरम नाज़ जो गॾियल साथ हूंदो त माना मज़ो ई मज़ो हूंदो। साईं साज़नि जो तरन्नुम बि ॿुधिजे कॾहिं कॾहिं, आवाज़ खां बग़ैर साज़ बि मज़ो कंदा आहिनि। सो मन गरमाइजे, दिलि चवे थी, अलाए छा ॿुधाईंदो, असांखे ख़बर न आहे, पर लॻे थो त को चङो ई हूंदो कमु। वाह वाह कजो साईं। इहो ईअं पियो लॻे जीअं सियासतदान स्टेट ते ईंदा आहिनि, उन महिल ईअं वॼंदो आहे तेसीं ताईं जेसिताईं पहुचनि माना ॾाकणनि खां स्टेट ते, ईअं न साईं? माशाल्लाह। भला सियासत हाणे कयो पिया या छॾे ॾिनव, छा सोचियो अथव? तव्हां जहिड़नि माण्हुनि खे त ऐवान में हुजणु घुरिजे। में आहियूं सिंधी माण्हू हुई बाय नेचर, उहो भले ॿकरियूं चारींदो हुजे, हा हा, पर उहो सियासत में आहे। हा उहो इशू ऐं ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, ऐं दोस्तनि सां ज़िक्र बि कंदो आहियां हा हा, त कालाबाग डैम जी ॻाल्हि हुजे, सही, या सिंध खे विरहाइण जी ॻाल्हि हुजे, विरहाइण जी ॻाल्हि हुजे, त सफ़ा अनपढ़ ॿकरार कुआड़ी खुले ते हुन खां पुछंदो, भले कराची करे आयो बि न हुजे, हे ॻाल्हि हीअं बि भला ॿुधी आहे, तव्हांखे ख़बर आहे? हा ख़बर आहे, इहे थियणु ॾिबो छा? हा कराची वियो, कराची कोन थियो आहे, वियो आहियां, पर हीअं थियणु कोन ॾिबो। कालाबाग डैम जी ख़बर ई कोन्हे छा थींदो आहे, बिजली छा हूंदी आहे, पाणी में बिजली कीअं ठहंदी आहे, पर हीअं ठहणु ॾिबो छा? सियासत में आहियूं, मतिलबु हर माण्हू एटलीस्ट वोटर त आहे, इहो बि सियासत आहे। सही। बाक़ी थोरो साइड में इन करे रहे थो, हिकिड़ो जेके केसिस थिया उनमें इख़्तिलाफ़ पंहिंजो पाण में असां में हुया पार्टी जा, सही सही सही, उहो पूरो रीज़न आहे। अला कंदो बिलावल साहब घुराईंदो या असांखे कैचअप कराईंदो, माना आयो त अञा पीपल्स पार्टी सां जुड़ियल? पीपल्स पार्टी में कॾहिं कॾहिं ॾिसूं था तवाई में माण्हू पोइ छॾे था वञनि पार्टी मां, चवनि था असांखे कहिड़ा जेके आहिनि फ़ाइदा ॾिना अथव, असां जेके असां नथा रहूं। ईअं थिए थो, इहा फीलिंग थींदी आहे, वरी इहा फीलिंग बि ईंदी आहे त असांखे कुझु कोन मिलियो, पर पीपल्स पार्टी असां जेको बूटो ॿारियोसीं, महिनत कईसीं, जहिड़ा कयासीं, उनजो नतीजो निकितो, पार्टी हुकूमत में आई, इहो असांजे लाइ वज़ारत 10 वज़ारतनि जे बराबरि आहे। सही सही, असां पाण वज़ीर थी वियासीं। सही 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 सही। सो थोरो हेॾे थर जी सूरत हाल ते ॻाल्हायूं। साईं जेको आहे सो आफ़ताब साहिबु ॾाढो सुठो ॻाल्हायो। थरकोल में नौकिरियुनि जे हवाले सां जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त बुनियादी हक़ चवंदा आहिनि हूअं बि त जिते बि को अहिड़ो कमु थिए या जिते बि तरक़ियाती को कमु थिए त पहिरियों सभ खां पहिरियां उतां जी रिहाइशुनि जो
हक़ आहे पर हिते ईअं नाहे उनजे बरक्स कमु कयो वियो आहे। हा, हाणे नौजवान आफ़ताब आहे या अरबाब इब्राहिम आहे, नौजवान कमु कनि पिया पर सुठी ॻाल्हि। सियासी असांजा अॻुवान छा पिया कनि हिन में को किरदारु अदा कनि था नथा ऐं कनि? मुंहिंजे ख़्याल में असीं वरी हिकिड़े कबीले जा आहियूं, हिकिड़े घर जा आहियूं, सही पर ही मुंहिंजी हुकूमत ते तनक़ीद था कनि, इहो ठीकु आहे। तनक़ीद बहितरी जे लाइ, हा तनक़ीद बहितरी जे लाइ तमामु पॉज़िटिव ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। सही सही पीपल्स पार्टी थर में बहरहाल तमामु घणो कमु कयो आहे, हा कंपेयर जेकॾहिं कजे। सही सही हा, बहितरी जी का लिमिट कोन हूंदी आहे, छो त रिसर्च ऐं डेवलपमेंट हा उनजी का लिमिट कोन्हे। सही सही थरी माण्हू त चवनि था अरबाब रहीम जे दौर में रोड बोड ठहिया, कुझु तरक़ी पोइ उन वक़्तु थी आहे, पीपल्स पार्टी कुझु न कयो आहे। हिकिड़े हद ते अरबाब रहीम जे दौर में थी, हा पर अरबाब रहीम वटि जेको उहिदो हो एॾो वॾो हो त हू चाहे त घणो कुझु अञा वधीक करे पियो अच्छा अच्छा सही सही माना उन हिसाब सां उन कुझु न कयो। उन हिसाब सां कुझु न कयो। ठीक, हिकिड़ी ठीक, फिगर ॿुधायां, हा हा उहो यादि तो उन दौर जो वज़ीर आज़म शौकत अज़ीज़ जी इम्पोर्ट थियो हो जेको, हा उन 12 अरब रुपया ॾिना हुआ। हा आयो त ऐलान कयो, वरी उतां चूंडाणो हो, हमरा हुते आयो, हुते न को घर हुअसि, न को दुकान हुअसि, न को बिज़नेस पर बीठो हुता ऐं खटियो पियो हा दौर हो। उन पैसा उहे पैसा पूरा यूटिलाइज़ कोन थिया। सही सही बाक़ी असां लखे माण्हुनि खे नौकिरी ॾिनी आहे ऐं आरो प्लांट तमामु घणा लॻाया आहिनि। नौजवान जेके चवनि पिया उहे हलनि कोन पिया, मेंटेन कोन पिया थियनि, उहो ठीकु आहे, हिननि खे पंहिंजो कमु करणु खपे। सही सही प्रोग्राम नौजवाननि जी माना बाक़ाइदा करड़ी दीद अथव, नज़र रखियूं वेठा आहिनि। हा, न सुठी ॻाल्हि आहे ऐं ईअं हुजे। हा हा ॾिसो न 2500 ॻोठ आहिनि, उन में 1000 आरो प्लांट जी प्लानिंग हुई ऐं 700 लॻा, वॾो यानी कि फिगर तमामु वॾी आहे। 2500 ॻोठनि में जहिड़ो अधु तकरीबन 1200 जे कॾहिं जी प्लानिंग हुई सही सही ऐं वरी कुझु लॻा, कुझु हलिया कोन, मेंटेनेंस प्रॉब्लम हूंदो आहे नो डाउट। ऐं चङाई जी का लिमिट कोन्हे, रिसर्च ऐं डेवलपमेंट अञा अमेरिका जहिड़े मुल्क में अञा बहितरी जी ज़रूरत आहे। हुते इलेक्शन थींदो आहे तॾहिं बि कैंडिडेट चवंदो आहे हाणे बहितरी कंदुसि, भई तव्हां त ख़ुशहाल लॻा पिया, डेवलप्ड आहियो, न को लिमिट कोन्हे। सही 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 अच्छा, बाक़ी जॉब्स वारी ॻाल्हि जेका आहे उहो बिल्कुलु ठीकु आहे। जॉब्स लोकल माण्हुनि जो राइट आहे। मिसाल तौर ते बलूचिस्तान जी को प्रोजेक्ट आहे त उते जे माण्हुनि जो राइट आहे, पंजाब जो आहे त उते जे माण्हुनि जो राइट आहे, सही सही सिंध जो आहे त उते जे माण्हुनि जो राइट आहे। सही सही असांजो इंजीनियर आफ़ताब अली रहमू साहिब न त हेॾे कैनेडा न हुजे हा न साईं, इंजीनियर आहे त माना हेॾे वॾी कंहिं पोज़ीशन में हुजे हा थरकोल में, कैनेडा बाबा छो विया आहियो हेॾे? हुते छा पिया कयो कैनेडा में? उते दादा मुंहिंजो आहे प्रोजेक्ट बेस्ड कमु हूंदो आहे। अच्छा। सो ऐं 2 टे महीना उते जीअं असां थरिया घणो करे 3-4 महीना जेको हूंदा आहिनि बारिश वारा उहो कमाईंदा आहियूं, पोइ वरी 8 महीना वेही खाईंदा आहियूं। सो उहो ई कमु कयां पियो। बाक़ी इहो आहे त हाणे वापसि सिंध में आहियां ऐं सिंध में कमकार थिए पियो, हले पियो ऐं थर जे मसइलनि ते ॻाल्हायूं पिया, थर जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कयूं। माशाल्लाह अरबाब साहिब तव्हां तालीम जे लाइ तमामु घणी जाखोड़ कई, विच में एतिजाज कया, भेनर खयूं बीठा हुयो मीडिया जे आॾो, पोइ तालीम थर जी का सुधरी तव्हांजे एतिजाज सां या अञा उते ई आहे कमु? सही उहो चवंदा न मार पई किरो न किथां अची न पर तव्हां बाक़ाइदगी सां तव्हां हाणे माना थर जे सियासतदाननि जी अखि में कंडो थी विया आहियो, इहा ॻाल्हि आहे त माना एतिजाज बि लाज़मी आहे। सभई जेकॾहिं चुप रहंदासीं त पोइ ज़ुल्म ऐं बरबरीत वधी वेंदो। इरशाद मुंहिंजो जॾहिं 8 जनवरी तालीम जो ॾियारो हो ऐं सिंध जो, उन टाइम मां पंहिंजे थर में जेको आहे ॻोठ में जेको आहे पंहिंजो प्रोग्राम रखाया 8 जनवरी ते, भई तालीम जो ॾियारो आहे, उन ॾियारे ते बि असांजो थर जो ॿार स्कूल खां ॿाहिरि आहे वेरूं मां 2700 स्कूलूं थर जूं उमरकोट ज़िले मिठी ज़िले जो बंदि थियण ऐं 1300 मास्तरनि जी खोट ख़ाली, प्राइमरी मास्तरनि जी खोट ख़ाली मिठी ज़िले में आहे। उन खां पोइ 600 हिननि जो ॿुधाइणु आहे धीअ जो त 600 स्कूलूं मिठी ज़िले में बंदि आहिनि प्राइमरी। ऐं जॾहिं उमरकोट जो बि साॻियो आहे, खिपरो तालुको बि लॻे थो, हूअं त पूरो सिंध में लॻनि था वारियत इलाइक़ा सकर ताईं घोटकी ताईं, पर आउं ख़ासि ॿियनि ज़िलनि जी ॻाल्हि थो कयां, खिपरे तालुके मिठी ऐं उमरकोट जी। अच्छा, हीअ 27 स्कूलूं बंदि आहिनि। 8 जनवरी ते मूं प्रोग्राम कराया, 3 ॻोठनि में वॾा वॾा माण्हू में वैसे ॾिठो त जेके जेके ॻोठनि में स्कूलूं बंदि हुयूं, बिल्डिंगूं पयूं आहिनि, पर हुते जेको माण्हू जो चारो पियो आहे, बिल्डिंगूं जेको आहे इंटरन पियूं आहिनि। सही सही हुते प्रोग्राम करे बाक़ाइदा हिकिड़ो जेको आहे माण्हुनि में अवेयर ॾिनी अथई, भई ठीकु आहे स्कूल तालीमूं ज़रूरी आहे। पोइ हुन खां पोइ हुन 3 स्कूलनि जेके मूं प्रोग्राम कया हुन ते मास्तर बि ॾिना विया, 190 मास्तरनि जी आउं हितां सेक्रेटरी खां पोस्ट कढाए वियुसि, जेको बंदि स्कूल हुयूं उन्हनि में जॉइनिंग पोस्टियूं मास्तरनि जूं थियणियूं हुयूं, मतिलबु करोना स्कूल बंदि थी वियूं। अच्छा, उन ॾींहुं मुंहिंजी गाॾी कल्टी थी, उन ॾींहुं जीअं आउं वियुसि पियो, पर अलाह ज़िंदगी वजह 90 जी स्पीड मुंहिंजी गाॾी कल्टी थी, असां 7-8 ॼणा हुयासीं, पर अलाह जो वॾो माना थियो, असांखे का शइ न थी, गाॾी सिधी कईसीं, पाणी ते गाॾी खे कुझु न थियो, गाॾी खे कुझु न, असांखे कुझु न थियो, वॾो अलाह जो करम थो, गाॾी खे कुझु न थियो तव्हांखे। वरी उन ॾींहुं मुंहिंजे साॻिए ॾींहुं मुंहिंजे ॻोठ में कचहरी रखियल हुई,
सिंध टीवी जी हा हिकिड़ो हुते हलियो हुते ॻोठ मुंहिंजी राति में सीड़ो हुजे ॻाल्हि छॾे ॾे मच कचहरी कलेक्ट 3 प्रोग्राम सिंध टीवी हुते मुंहिंजे ॻोठ में मच कचहरी करे आई मच कचहरी इन जे करे कराई त माण्हू खे ख़बर पए असांजो पुराणा जेके हूंदा वॾा कचहरियूं कीअं थींदियूं हुयूं ऐं हुते जेकॾहिं वॾा माण्हू कीअं पंहिंजो ज़र्फ़ कंदा उहो मां करायोमांसि 3 प्रोग्राम उन खां पोइ मुंहिंजो हिकिड़ो इतिजाज रखियलु हुयो कराची में कराची प्रेस क्लब ते हू पंहिंजे थरवासियुनि खे सभिनि खे चयो मुंहिंजो अचो कराची प्रेस क्लब इतिजाज कंदासीं मिठी में इतिजाज कंदासीं हैदराबाद में कंदा उमरकोट में केरु कोन्हे हुते डीओ चवंदा असां वटि कुझु कोन्हे असां मथे मोकिले छॾिया न ख़ाली जॻहियुनि जो स्कूलूं ॿुधाए छॾियो आहे न सेक्रेटरी खे सेक्रेटरी तव्हां छा कयो मर्कज़ कराची में इतिजाज कॉलर असां सां गॾु आहे कॉल वठी वठूं कचहरी कयूं था अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम इरशाद जगराई नूर अली चांगला शाहपुर चा करना भा साईं ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे भाउ असां फर्स्ट क्लास तमाम बेहतरीन ॾाढो प्रोग्राम अॼु त असां पहिरें त असां सिंधी ॿाहिरि जेका असांजा थरी ॿाहिरि जिन्हनि खे सलाम जिन कराची में कमाल करे छॾियो उन्हनि खे सलाम आहे असांजो हा साईं हा कल्ह ॾिसो था थरी नौजवान जी बहादुरी ॾिठव न साईं हाँ साईं कलवा जो बिल्कुलु ॾिठोसीं असांजो अरबाब रहीम साहब थर जा वेठा आहिनि हिननि खे बि सलाम पेश कयूं था आफ़ताब खे बि सलाम पेश कयूं था वली मुंदराम खे बि सलाम पेश कयूं था वॾी महिरबानी साईं मैडम नवाज़ खे ख़ासि तौर ते असांजा सलाम आहिनि तव्हांजो प्रोग्राम ॾाढो माना नॉलेज वारो प्रोग्राम हूंदो आहे ॾाढी ख़ुशी थींदी आहे तव्हांजो प्रोग्राम ॾिसी रहे इंशाअल्लाह ताला असांजे नॉलेज में वधीक वाधारो थींदो साईं वॾी महिरबानी साईं लख थोरा साईं लख थोरा हा साईं पाण ज़िक्र कयो ॻाल्हि इहा आहे त इरशाद मुंहिंजी पूरी कोशिशि आहे त थर में असां वटि हुते यूनिवर्सिटी थर में छो कंदा ॾियनि असांखे घटि में घटि थर में यूनिवर्सिटी ॾियो हेॾो सॼो तव्हां कोयले में कमायो पिया असांजो हाणे हक़ु आहे असांजे थर जे कोयले में असांखे जेको स्कूल ऐं तालीम में सेत ॾियो सही ऐं हाणे मुंहिंजी पूरी कोशिशि आहे त थर जे माण्हू वटि असां नौकिरी पेशा माण्हू महीने जो 15-20 हज़ार जेकॾहिं घर ॿारनि खे खारायूं या असां पंहिंजा ॿार सही असांजे थर में स्कूलूं आहिनि हुते हुननि जो फर्ज़ु आहे कचहरी कयूं था अरबाब साहिब वञा हिन ते नंढड़ी साईअ जो वक़्तु थी वियो आहे वञो केॾा महिना असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में रोज़ानी जीजल अख़बार तव्हांखे ख़बर आहे तव्हां रोज़ पढ़ंदो आहियां छो त मुल्की सूरतहाल खां ॼाण हासिल करण जे लाइ अख़बार पढ़णु लाज़मी आहे ऐं तव्हां बि अख़बार पढ़ंदा कयो वेझे हाकर खे चई छॾियो त रोज़ानी जीजल अख़बार तव्हांखे तव्हांजे घर ताईं पहुचाए छॾे अॼु ख़ैरनि सां अंगारे जो ॾींहुं आहे 30 जून 2020 ऐं जेका इस्लामी तारीख़ आहे बमुताबिक़ 8 ज़ुल्क़द सिफ़ा इन अख़बार 8 ऐं क़ीमत इन अख़बार जी 20 रुपया आहे ऐं जेका लीड ख़बर आहे अॼोकी अख़बार में उहा इहा आहे त कराची स्टॉक एक्सचेंज ते हमिलो नाकाम सब इंस्पेक्टर ऐं 3 गार्ड शहीद 4 दहशतगर्द बि मारिजी विया ऐं जेका सुपर लीड ख़बर आहे उहा बजट जे हवाले सां आहे त वफ़ाक़ी जेका क़ौमी असेंबली नए माली साल जी बजट जी मंज़ूरी ॾेई छॾी मुख़ालिफ़ दुर्जूं कटौतीअ वारियूं रिथूं रद्द हुकूमत ऐं अपोज़िशन मेंबरनि जी हिक ॿिए ते छिती तनक़ीद सिंध पब्लिक सर्विस कमीशन ज़रिए वधीक 2200 डॉक्टर भर्ती करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे ऐं हाइड़े गुरबत कुंभ में जोड़े रोड़ी केनाल में ट्रपोड़ी ख़ुदकुशी करे छॾी इहो बि अलमियो आहे जेको अॼु अख़बार रिपोर्ट कयो आहे इन खां सवाइ जेके अॼोकी अख़बार में ख़बरूं आहिनि उहे इहे आहिनि त बहादुरीअ जो मुज़ाहिरो कंदड़ एहलकारनि जे लाइ कल्ह जेको हमिलो थियो स्टॉक एक्सचेंज ते उन में जेके सिपाही बहादुरी जो मुज़ाहिरो करे सुरखरू थिया उन्हनि जी बहादुरी जो मुज़ाहिरो कंदड़ एहलकारनि जे लाइ 20 लख इनाम जो ऐलान पिणु कयो वियो आहे ऐं इन सां गॾोगॾु जेके ॿियूं ख़बरूं आहिनि वफ़ाक़ी काबीना जे हवाले सां वज़ीर आज़म वफ़ाक़ी काबीना जो अहम इजलास अॼु तलब करे वरितो आहे शोबिज़ जूं ख़बरूं जेकॾहिं पाण ॾिसूं पिया त हिन पासे शोबिज़ जूं ख़बरूं क्रिकेट जूं ख़बरूं पिया आहिनि नंढा कपिड़ा नथी पाए सघां इन लाइ फिल्मुनि में कमु न आहियां कंदी सारा ख़ान जो इहो चवणु आहे एडिटोरियल बि अॼोकी अख़बार में कराची स्टॉक मार्केट जे हवाले सां आहे किताबनि जी दुनिया बि अॼोकी अख़बार जो ईअं खणी चऊं त हिसो मसइला जेके असांखे दरपेश आहिनि इन हवाले सां बि अॼोकी अख़बार लिखे थी ऐं गॾोगॾु अॼोकी अख़बार में ॿियूं बि काराइतियूं ऐं कम वारियूं ख़बरूं आहिनि वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ तव्हां रोज़ानी जीजल अख़बार पाण पढ़ो ॿियनि खे बि पढ़ायो असां वटि मोज़िज़ महिमान थर जा मोर असां सां गॾु आहिनि थर जे मोरनि ते बि ॻाल्हाईंदासीं पर आउं चाहियां थो त पहिरियां महफ़िल जो मोर असां सां गॾु आहे उस्ताद ख़ान साहिबु मोरम नाज़ सो मोज़िज़ महिमान जेको पाण बि कचहरी कई आहे सो पाण थोरी अञा वधीक साई वठूं ऐं मोरम साईं खे ॿुधूं छा ख़्यालु आहे साईं वली मोहन साहिबु वाह वाह करियो साईं हो दुनिया ॾाढी साड़ोली
कान ॾिसण मूंॾे नेड़ न खण मूंॾे नेड़ न खण दुनिया ॾाढी साड़ोली निदरे रे राता दादा दादा निदरे रे राता दादा दादा दुनिया ॾाढी साड़ोली जी दई कान ॾिसण मूंॾे नेड़ न खण मूंॾे नेड़ न खण मूंॾे नेड़ न खण मूंॾे नेड़ न खण हो दुनिया ॾाढी साड़ोली 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 दुनिया ॾाढी साड़ोली जी दई कान ॾिसण मूंॾे नेड़ न खण मूंॾे नेड़ न खण मूंॾे नेड़ न खण मूंॾे नेड़ न खण ॾिस बिन मूंॾे खिल बिन मूं सां भुलिजी कॾहिं मिल बिन मूं सां ॾिस बिन मूंॾे खिल बिन मूं सां भुलिजी कॾहिं मिल बिन मूं सां पंहिंजो थी सजण पंहिंजो थी सजण मूंॾे नेड़ न खण मूंॾे नेड़ न खण मूंॾे नेड़ न खण मूंॾे नेड़ न खण हो दुनिया ॾाढी साड़ोली ॾींदई कान ॾिसण मूंॾे नेड़ न खण मूंॾे नेड़ न खण मूंॾे नेड़ न खण मूंॾे नेड़ न खण सूरत तुंहिंजी ॾाढी सुठी आहे मोहबत तुंहिंजी यार मिठी आहे हो सूरत तुंहिंजी ॾाढी सुठी आहे मोहबत तुंहिंजी यार मिठी आहे माखीअ साण मखण माखीअ साण मखण मूंॾे नेड़ न खण मूंॾे नेड़ न खण मूंॾे नेड़ न खण मूंॾे नेड़ न खण हो दुनिया ॾाढी साड़ोली है दुनिया ॾाढी साड़ोली ॾींदई कान ॾिसण मूंॾे नेड़ न खण मूंॾे नेड़ न खण मूंॾे नेड़ न खण मूंॾे नेड़ न खण है दुनिया ॾाढी साड़ोली 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 है दुनिया ॾाढी साड़ोली ॾींदई कान ॾिसण मूंॾे नेड़ न खण 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 मूंॾे नेड़ न खण
मूंॾे नेण न खण उस्ताद मरम हाणे मां तोॾे ॾिसंदो बि न हुअसि हेॾे नेण न खणंदुमि वाह कलाम ॿुधाई उस्ताद मज़ो अची वियो वाह 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 अच्छा वली मोहम्मद राइमू साहिबु माशाल्लाह चओ पिया थोरी देरि पहिरियां त जेल यात्रा में कुझु लिखणु ऐं कुझु पढ़ण जो सिलसिलो भलियो तव्हांजो पए उन में छा किताब वग़ैरह लिखियो अथव जेल डायरी लिखी अथव या को ॿियो को कुझु लिखियो अथव को कहाणियूं के बेसिकली मूं तव्हांखे चयो न आउं इंजीनियर माण्हू जी जी जीअं तव्हां जो ताल्लुक़ या नौजवान जो ताल्लुक़ अदब सां कहाणी सां सही 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 मुंहिंजो न को ताल्लुक़ ई कोन हो सही त मूं हुते लिखियो आहे उहो आहे सियासी पॉलिटिकल शइ जी जी पर नालो वरी बि इंजीनियरिंग वारो आहे अच्छा मिसाल तौरु हा मुंहिंजो नालो रखियो आहे हा वलीज़ पॉलिटिकल थ्योरी फॉर ख़ुशहाल वतन अच्छा ज़बरदस्त ख़ुशहाली जी हिकिड़ी थ्योरी आहे इंशाल्लाह उहो शेयर बि कबी सही सही तव्हां सभिनी सां सही 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 जीअं मुहतरमा खे तव्हां 20 नुक्ता ॿुधाया त उन में Exactly उन टाइप जी लॻे थो त उन में ख़ुशहालीअ जा के 100 सवा नुक्ता हूंदा एग्ज़ैक्टली ईअं ई सही आहे ईअं ई आहे सही ऐं उनजा चैप्टरनि जा नाला बि मूं चैप्टर कोन रखिया आहिनि अच्छा एक्सपेरिमेंट्स अच्छा अच्छा सही 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 फलाणो एक्सपेरिमेंट ईअं तक़रीबन डिफरेंट पॉइंट्स आहिनि अच्छा इहो तव्हांजो पहिरियों किताबु आहे हिन खां पहिरियां बि किताब तव्हांजा आयल आहे इन खां पहिरीं मुंहिंजा रिसर्च पेपर्स त 10-15 आहिनि इंजीनियरिंग में वरी रिसर्च पेपर्स हूंदा सही 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 उहे पब्लिश थींदा आहिनि उहे काउंट थींदा आहिनि पर किताब मूं हिकिड़ो लिखियो सही सही उहो बि पंहिंजी फील्ड जो लिखियो त कंज़्यूमर जेके बिजली इस्तेमालु कनि था सार्फिन जी 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 उन्हनि जे राइट्स जे लाइ अच्छा अच्छा ज़बरदस्त त उन्हनि जा हुकूक कहिड़ा आहिनि उहो ॾाढो मशहूरु थियो अच्छा पर छो त उहो आम माण्हू जे उनजो सम्झ खां थोरो ॿाहिरि हो ऐं कराची चैम्बर वारनि छपरायो अच्छा अच्छा ऐं उहो पंहिंजे जेके हुन जा मेंबर्स आहिनि छो त मूंखे वरी कराची चैम्बर में एडवाइज़र रखियो आहे अच्छा फॉर बिजली एंड गैस सही 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 वाह एडवाइज़र यूटिलिटीज़ चइबो आहे हुनखे अच्छा 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 अॼु बि आहियां अच्छा अच्छा त उहो जॾहिं गिरफ़्तार थियसि त हुननि चयो हमारा एडवाइज़र तो पकड़ा गया त उहो किताबु ॾाढो मशहूरु थियो आहे ॾाढो कम जो आहे अच्छा पोइ मुंहिंजे ज़हन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि आई हुई त सिंधीअ में इलेक्ट्रिसिटी एक्ट जेको कानून आहे बिजली जो उनजो तर्जुमो कजे ऐं उनजी सम्झाणी बि ॾिजे सही सही ऐं तशरीह बि कजे उहो अञा बि ज़हन में आहे उहो कबो सही ऐं सही हीअ जेको ख़ुशहाली जी थ्योरी आहे इहा त अलहमदुलिल्लाह हर माण्हू जे कम जी बि आहे इंट्रस्ट जी बि आहे भला कुझु इहे नुक्ता असांखे मिड़ी अॻु में ॿुधाए छॾियो अॻु में त ख़ुशहालीअ जे लाइ असां भला ईअं तरक़ी ॾे वधूं हाणे खां ई वधूं एंकर ऐं सहाफ़ी इहो ई फन हूंदो आहे त रिलीज़ थियण खां पहिरीं थोरी ख़बर हुजे टेलर तो जारी कयो न प्रोमो जीअं असां ॾींदा आहियूं टेलर इहो ई काफ़ी आहे थोरो नाले मां ई ज़ाहिर आहे अच्छा त हीअ ख़ुशहाली जे लाइ का शइ आहे सही सही ऐं थ्योरी आहे सही ऐं उनजा नुक्ता आहिनि सही सही मुंहिंजे ख़्याल में एतिरो ई सही काफ़ी आहे सही कॉलर आहे असां सां गॾु हुनखे शामिल कयूं अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम या अली मदद वालेकुम सलाम मौला अली मदद साईं केरु पिया ॻाल्हायो मीर मोहम्मद मोगेरी दुबई खां दा साईं दुबई में छा सूरत हाल आहे लॉकडाउन ख़त्म थी वियो आहे मामूल मूजिबि दुबई ज़िंदगी आहे में ॿियो ॾींहुं लॉकडाउन ख़लास थी वियो अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह मुबारक हुजनि वधाई घणे अरसे खां पोइ आज़ादु थियण जो मौक़ो पहुचो आहे मुबारक हुजनि पाकिस्तान जो हालात ॾियो कीअं लॉकडाउन खुलिया आहिनि न जी जी असांजे बि अमल लॻो पियो आहे लॉकडाउन फ़िलहाल कुझु इलाइक़नि में हले थो पियो नरमी आहे बहरहाल ठीकु आहियूं चलो अल्लाह ख़ैर कंदो तमामु ज़बरदस्त प्रोग्राम तमामु ज़बरदस्त महिमान वेठा आहिनि माशाअल्लाह ख़ूबसूरत वॾी महिरबानी कुझु चवणु चाहींदो प्रोग्राम बाबति का राय ॾियणु चाहींदो जी प्रोग्राम तमामु ज़बरदस्त हलंदो असां शौक़ु ऐं चाह सां ॾिसंदा आहियूं जेके बि लाइव शो हलंदा आहिनि असां शौक़ु ऐं चाह सां ॾिसंदा आहियूं वॾी महिरबानी कोशिशि इहा ई कंदा आहियूं तव्हां सां ॿ लफ़्ज़ ॻाल्हायूं था असांखे अञा वॾी दिलि में ख़ुशी थींदी आहे साईं लख थोरा तव्हांजा वॾी महिरबानी रब पाक जी ख़ासि रहमतुनि में तव्हां हुजो वॾी महिरबानी लख थोरा तव्हां असांखे टेलीफोन कयो सो हिते हिकिड़ी नंढड़ी साईअ जो वक़्तु थी वियो आहे नंढड़ी साईअ खां पोइ जॾहिं वापसि वरंदासीं त इंजीनियर वली मोहम्मद राइमू साहिबु ऐं इंजीनियर आफ्ताब अली राइमू ऐं अरबाब इब्राहिम असां सां गॾु मिठा दोस्त गॾु आहिनि ऐं तव्हां बि असां सां जुड़ियल रहंदो असांखे उमेदु आहे यकीन आहे वञो केॾांहुं में न ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध
भलीकार तव्हांखे चऊं था पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में मोज़िज़ महिमान असां सां गॾु आहिनि ऐं उन्हनि सां जेका कचहरी कयूं पिया यकीनन तव्हां बि उन मां लुत्फ़ अंदोज़ थियो पिया तव्हां टेलीफोन करे असांजे प्रोग्राम में शामिल बि थी सघो था अरबाब इब्राहिम साईं छो भला तव्हां अॼु माना ईअं सफ़ा सुस्तु लॻो था ईअं थोरी चुस्ती पकड़ियो ऐं इहो हाल ॾियो मूंखे त थर में कोरोना जी छा सूरत आहे ओॾे माण्हू खे ख़बर आहे या उहे बि चवनि था छा आहे कोरोना कुझु बि न आहे को मसइलो ई न आहे कंहिं दोस्त चयो चई जॾहिं शहरनि में दुनिया सॼे में शहरनि में जॾहिं कोरोना एतिरी जॾहिं फास्ट थींदी न त माण्हुनि खे जेको आहे इहो थर वारो पासो लॻंदो इन में वञी किथे को सही इलाइक़ो आहे सही केसिस थिया आहिनि असां वटि केस थिया आहिनि ईअं कोन्हे उमरकोट में बि केस थिया आहिनि कुझु डाली तालुके में केस थिया आहिनि पर उहे माण्हू पंहिंजे वक़्तु पाण वीचारा ठीकु थी विया सही एतिरी सूरत हीअ बीमारी अहिड़ी आहे जो पाण ई वरी माण्हू ठीकु बि थी वञे थो ॾिसो 10 ॾींहं ठीकु थी वियो न ठीकु थियण वारा वधीक न बीमार थियण वारा अलाह इन बीमारी खां पनाह ॾे आहे बि ख़तरनाक आहे पर सभु एहतियात करण बि ज़रूरी आहे सही पर अलाह जो शुक्र आहे असांजे थर जे पासे एतिरी ख़ासि चऊं खां वधीक उहो अहिड़ी कोस कोन्हे छाजे करे हींअर थर में जेको माण्हू कराची में कमाईंदो हैदराबाद में पूरे पाकिस्तान में 80% थर जो माण्हू नौकिरी पेशा आहे हाणे सभु माण्हू वीचारा ॻुठ वेठा आहिनि त अलाह जो शुक्र आहे असां वटि को एतिरी वधीक कोन्हे पर हींअर हालात ॾाढा गंभीर थी विया आहिनि त असांजे थर जे माण्हुनि जो कारोबार माल ते आहे जेकॾहिं कमाई नथा कनि त ठीकु आहे घर में हिकिड़ी ॿकरी विकिणी 20-30 हज़ार उहो राशन वठी हींअर पीढ़ियूं सभु बंदि आहिनि त असांजो थर जो माण्हू हींअर तमामु गंभीर सूरत हाल में आहे हींअर छो पीढ़ियूं बंदि आहिनि ऐं उन खां पोइ जेको खंडु चांहि जो अटे जो रेट वेठो उहो बि हींअर उरूज ते आहे वरी तव्हांजो कारोबार बि माठ पइजी वियो इहो जेको आहे कारोबार उहो कोन्हे को यकदमि डीज़ल जेको आहे राति जे 12 कलाक में 25 रुपया 30 रुपया चाढ़े छॾियो जेको माण्हू वीचारा बसनि ते हलंदा उहो कारोबार सभु बीह रहियो आहे बसनि जा ड्राइवर वीचारा रक्षा पाराइनि उहो थर जी सूरत हाल हींअर तमामु गंभीर आहे छाजे करे थर जो माण्हू कमाए नथो थो माल ते गुज़ारो आहे ऐं उहो बि सभु कुझु बंदि आहे त थर जो माण्हू ई कोरोना जी हालात छो सिंध गवर्नमेंट जो इहो सूरत हाल आहे हिते रुगो कराची हैदराबाद खे फोकस कयो वेठा आहिनि अॻिते इस्पतालनि जी तव्हां सूरत हाल ॾिसो थर में को इस्पताल हिकिड़ी त इस्पताल ॿुधायो नाज़मन खे ॾिना साबुण हिकिड़ो ॾेई ऐं रुगो हिकिड़ो साबुण 20 रुपए जो साबुण ॾेई 10 सिल्फूं कढायूं साबुण बि एक्सपायर साबुण ॾेई त सिंध गवर्नमेंट रुगो कराची हैदराबाद कयो वेठी आहे या वॾनि शहरनि खे नंढा शहर में त ॾिसो सभिनी खे अहिड़ा हिदायत ॾे पाण त रोज़ प्रोग्राम था कयूं हिन मामले ते पर हाणे साञा जॾहिं पवे न साञा वंदनि खे असांखे का शइ आफ्ताब साईं तव्हां जूं शॉर्ट स्टोरियूं बि तमामु घणियूं वायरल थियनि थियूं हाणे मूंखे माना कन में आवाज़ आयो तव्हांजो हिकिड़ो प्रस्तार असांजे PCR में बीठो आहे जे तो अमरा के मां सुञाणो थो साईं बाक़ाइदा शॉर्ट स्टोरियूं ख़ासि तौर ते इलाही कई ॿोलियुनि जे हवाले सां कुझु तव्हां कमु कयो हा बिल्कुलु आउं बेसिकली शॉर्ट वीडियोस ठाहींदो आहियां ऐं कहाणियूं त पंहिंजे हथ लिखंदो आहियां फेसबुक ते पर मुंहिंजा सोशल इशूज़ ते नंढा 3 खां 4 मिंट जा वीडियोज़ आउं ठाहींदो आहियां जंहिंमें हिकिड़ो मूं वीडियो ठाहियो हो 2019 जे डिसंबर जे महीने में उहो हुयो सिंधी ॿोली जे लहजनि ते अच्छा घणी पज़ीराई मिली हा उहो काफ़ी वायरल वियो वीडियो जेकर तव्हां फेसबुक ते वञी सर्च कयो सो उन में इहो आहे त मूं इहो ॿुधायो त सिंध सॼी में जेके लहजा जेकॾहिं पाण मथां उत्तर खां शुरू लाड़काणो शिकारपुर जेकबाबाद खां वठी इहो उत्तर सिंध जो हिकिड़ो मख़सूस लहजो आहे जंहिंमें शिकारपुर वारा जीअं सॼो मुंहिंजो पंहिंजो परफॉर्म कयल आहे उहो ॾाढो वायरल वियो उनखां पोइ वरी सेंटर सिंध जो हिकिड़ो लहजो आहे जेको जीअं हींअर आउं ॻाल्हायां पियो तव्हां सां इहो बेसिकली सेंटर सिंध जो लहजो आहे जंहिंमें हैदराबाद पंहिंजो मटियारी नौशेरो फेरोज़ ऐं नवाब शाह जे भरपासे ॿियो हूंदो आहे लाड़ जो लहजो जेको बदीन ठठो उमरकोट थरपारकर उन में वरी हिकिड़ी अलॻि सां रोमानवी ॻाल्हि करण में या मज़ो ईंदो आहे हुन में जंहिंमें हिसाब हिन वीडियो में जेको मूं चयो मुंहिंजो जेकॾहिं तव्हांखे झेड़ो करणो आहे त तव्हां उतरादी लहजो इस्तेमालु कयो हा लाड़काणे जो हाणे हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी करे मुश्का न ॾाढो ॾुखियो थींदो ॿुधाए छॾियां ऐं उन खां पोइ वरी ॿिए सेक्शन मुंहिंजो इहो त जेकॾहिं राजूणी फ़ैसिलो करणो हुजे त उन जे लाइ वरी तव्हां सेंटर सिंध जो लहजो इस्तेमालु कयो जीअं हैदराबाद मटियारी जे भरपासे दादू जो हेठियों हिसो उन में इहो आहे त बाबा मास्तर जेकॾहिं असांजे ॻोठ में रहणो अथई न त असांजे उसूलनि मुताबिक़ हलणो पवंदो बाबा न त बाबा पंहिंजो ट्रांसफर कराए वञ ऐं वरी जेकॾहिं पाण अचूं था लाड़ जे लहजे ते उन में मुंहिंजो इहो हिकिड़ो नंढो क्लिप 10-15 सेकंड जो मुंहिंजो जेकॾहिं तव्हांखे रोमानवी ॻाल्हि करणी हुजे तव्हांखे महबूब परचाइणो हुजे त पोइ तव्हां लाड़ जो लहजो इस्तेमालु कयो छो जो हुन में मोहबत हूंदी आहे त बेली हाणे ईअं न कर ॾाही थी
मूंसां हाणे नाराज़गियूं छॾ सो अहिड़े टाइप जो वीडियो हुयो सो कमाल वीडियो हुयो ऐं दोस्त खे ॾाढो पसंदि आयो तव्हां असां उतर वारनि माण्हुनि खे माना बदमाश कराए छॾिया जेकॾहिं जहिड़ो करिणो हुजे त उतारो स्टाइल हा बहरहाल मूंखे हिकिड़े ॿिनि लाड़काणे जे दोस्तनि फोन करे ॿुधायो चई यार आफ़्ताब तूं असांखे ख्वार थो करे असीं रुॻो झेड़ा कोन कंदा आहियूं प्यार बि कंदा आहियूं त मूं हुनखे मज़ाक में चयो मुंहिंजो तव्हां प्यार बि ईअं कंदा आहियो त कुआड़ी हथ में हूंदी आहे वरी चवंदा आहियो करी थी प्यार या विझां कुआड़ी में हथ माशाल्लाह अच्छा यूट्यूब जो चैनल बि पोइ हूंदो बिल्कुलु मुंहिंजो आफ़्ताब अली रहमान जे नाले सां यूट्यूब ते चैनल बि आहे जेकॾहिं तव्हां दोस्त ॾिसो पिया त बिल्कुलु हुनखे सब्सक्राइब कजो हुन काफ़ी सोशल इश्यूज़ ते वीडियोज़ बि आहिनि हीअ त ख़ैर हिकिड़ो वीडियो हुयो हुन खां अलावा मूं कुझु ॿिया वीडियोज़ ठाहिया हुआ जंहिंमें हारियुनि सां गॾु कमु करणु आऊं पाण हालांकि ज़मींदार घराणे सां मुंहिंजो तालुक़ु आहे पर आऊं पंहिंजे हारियुनि सां हथ वंडाईंदो आहियां सही 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 उन्हनि सां गॾु कमकार कंदो आहियां तव्हांजी आईडी ते बि लिखियल आहे नंढड़ो ज़मींदार हा बिल्कुलु नंढड़ो ज़मींदार सो इहो आहे त आऊं हारियुनि सां गॾु इनफैक्ट हुन में वाटर में वञी खाटी बि कंदो आहियां अच्छा माशाल्लाह हुनजा ॿ फ़ाइदा आहिनि इहो बि हिकिड़ो वीडियो ठहियल आहे मुंहिंजो त शुगर जो इलाज वरेरनि खे थींदड़ शुगर जो इलाज कोडर अच्छा सो कोडर मुंहिंजे हथ में आहे ऐं खाटी कयां पियो ऐं हारी मूं सां गॾु मौजूद आहिनि सभु अच्छा वरेरनि खे थींदड़ शुगर जो इलाज कोडर अच्छा बस टाइटल इहो आहे बसि सो एक्सरसाइज हाणे इहो आहे त हिकिड़े दोस्त मूंखे फोन कयो चई यार आफ़्ताब मूं हींअर ट्रेडमिल वरिती आहे डुकण जी मशीन सो मूं चयो घणे वरिती आहे चई 1.5 लख रुपए मुंहिंजो छो चई यार मूंखे शुगर वधियल आहे थोरी सो इन जे करे मूं ट्रेडमिल वरिती आहे त हाणे हिनखे आउं इस्तेमालु कंदुसि ऐं सुबुह वॉक कंदुसि मूं चयो यार रही किथे थो चई ॻोठ में मुंहिंजो तूं कमकार में हथु छो नथो वठाए हारियुनि खे चई यार कॾहिं हथु विधो कोन्हे कूलर में हथु विझणु वॾो मसइलो आहे हीअं मुंहिंजो यार तूं कोशिशि त कर न हुन सां ॿ फ़ाइदा आहिनि हिकिड़ो त तव्हांजी सिहत बहितर रहे थी सही सही ऐं ॿी ॻाल्हि इहो त तव्हांजे हारियुनि में एतमाद वधे थो त भई असांजो जेको ज़मींदार कमु करे थो ऐं सची ॻाल्हि इहा आहे त तव्हां पंहिंजी धरती सां मोहबत जो इज़हार बि जेकॾहिं कयो त उहो कमु करण सां कयो ऐं उन में ई तव्हांजो फ़ाइदो आहे ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं तव्हां पंहिंजो कमु पाण कंदा आहियो त पोइ उन में हिकिड़ी कुदरती बरकत पवंदी आहे सही 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 ॿियो वरी छा आहे त तव्हां जेकी हारी आहिनि उहे बि जेकॾहिं तव्हांखे ॾिसनि था त पोइ उन्हनि में जज़्बो वधे थो साईं साहिबु पाण कमु करे थो बिल्कुलु साईं ज़मींदार पाण कमु करे थो असांखे बि अहिड़ो ई कमु करणु खपे सही ॻाल्हि आहे बिल्कुलु ऐं ॿियो हिकिड़ो वाक़ियो उहो वीडियो मूं ठाहियो हुयो त असां वटि अक्सर करे जॾहिं बटाई थींदी आहे ऐं कणक जो नमूनो हूंदी आहे सिंध में घणो करे लाबारो थींदो आहे कणकनि जो मतिलबु त मार्च अप्रैल जे मार्च जे महीने में त असां वटि अक्सर करे ऑफिसर ईंदा आहिनि त असांजो हिसो सो उन में मूं हिन दफ़े छा कयो कोरोना जे करे मूं वरी किलो जे हिसाब सां हर मण ते किलो कटे ऐं उहो ग़रीबनि जे लाइ मुख़्तस कयो मिसाल तौरु मुंहिंजी जेकॾहिं 1200 मण कणक थी आहे त 1200 किलो मूं अलॻि सां कढे रखिया जेको आउं ग़रीबनि में विरहाईंदुसि मूं चयो सो ऑफिसरनि खे मूं चयोसीं हाणे मसइलो इहो आहे त अॻे त ख़ैर तव्हां वटि ॾाढा साईं वारनि हमेशह ॾिनो आहे तव्हांखे हिसो ॾींदा हुया पर हिन दफ़े मूं इहो कुझु चेंजिस कयूं आहिनि कुझु फ़ैसिला कया आहिनि हुकुम कयो मूं चयो आउं हीउ ग़रीबनि जे लाइ मूं हिसो मुख़्तस करे रखियो आहे ऐं छा तव्हां चाहींदो त आउं उहो ग़रीबनि जो हिसो तव्हांखे ॾेई छॾियो सो हुन चयो हलो ठीकु आहे साईं पोइ भला इहो भले तव्हां ग़रीबनि खे हुनखे लाजवाब करे छॾियो सो मुंहिंजी इहो इवन ऑफिसर ईअं चयो आहे त ग़रीबनि जे लाइ हिसो कढियो आहे सो तव्हां कॾहिं खणी वेंदव हा इहो थी सघे सो बहरहाल पोइ उहो वीचारो ऑफिसर सम्झी वियो ॻाल्हि खे चयो आहे हे मूंखे कणक कोन ईंदो ऐं पोइ उहो ग़रीबनि में विरहाई सो मुंहिंजी इहो दोस्तनि खे बि इहो ई गुज़ारिश हूंदी जेतिरा बि असांजा ॿाहिरि ज़मींदार आहिनि सिंध में पर इहो ॾाढो सुठो कमु कयो पिया त सोशल मीडिया जो फ़ाइदो असुली इहो आहे त तव्हां एंटरटेन बि कयो ऐं इस्लाही ॻाल्हियूं बि कयो एक्ज़ैक्टली सोशल मीडिया अचण खां पोइ नौजवान ॾाढो मुतरिक थिया आहिनि अॼुकल्ह हर कमु सवलो पियो आहे ॾुखियो पियो आहे बिल्कुलु सही ॻाल्हि आहे ऐं ॿी ॻाल्हि जेको थोरी देरि पहिरीं तव्हां ज़िक्र पियो कयो उन ते बि आउं थोरी निशानदेही कंदुसि ॿिनि मिंटनि में जेको मोरनि जे मौत जे बाबति पाण जेको साई वरितीसीं उन में 2 मिंट कचहरी शेर बि ॿुधाईंदो विया मोर मरी गंज न रहियो हिकिड़ो ऐं ॿियो असांजे थर जे हिकिड़े शाइर बि चयो आहे त मोर टहुके तुंहिंजे वेड़े ॿी कहिड़ी दुआ घुरंदुसि आउं छो जो असांजे थर जे इलाइक़े में मोर असांजे घरनि में घुमंदा पिया आहिनि आहे त ख़ैर हलाल पखी आहे पर असां थरी कॾहिं बि मोर जो गोश्त कोन चखियो आहे ऐं न ई असां कॾहिं उनजे खाइण खे सोचे बि सघूं था हालांकि हलाल आहे मतिलबु खाई सघिजे थो पर असां थर जा माण्हू जेके बि आहियूं जेको छो जो असांजो तालुक़ु थरपारकर सां आहे असां थर मतिलबु मोर ॾिसंदा आहियो एॾो ख़ूबसूरत उनखे खाइण जी असांजी दिलि कोन चवंदी आहे सो ख़ैर चवण पे चयो मूं त साल 2 खनि पहिरीं राणी खेत नाले हिकिड़ी बीमारी हुई जेको मोरनि में थी हुई ऐं उनजे करे काफ़ी थर जा मोर मरी चुका हुया सो उनजे लाइ वाइल्ड लाइफ खाते पंहिंजो हल्को फुल्को जीअं हूंदो आहे नाले मत किरदारु अदा बि कयो उनजा कई वजूहात आहिनि हिकिड़ो त इहो त असांजे थरपारकर में हींअर वण वढजनि पिया ऐं असांजी जेको गौचर जेके पाण चऊं जेको मतिलबु अहिड़ो इलाइक़ो जेको सिर्फ़ु
माल चौपायो माल असांजो उन जे खाइण जे लाइ हूंदो आहे इलाइक़ो सो उन में बि खेड़ी करे ऐं उन में जेको आहे सो जे पाण वटि थींदो आहे कब्ज़ा गोरी करणु सो उन जे करे असांजी गौचर तबाह बि थिए इन जे करे असांजो जेको ही जेतिरो बि हुस्न आहे कुदरती हुस्न छो जो मोर त ख़ैर कुदरती हुस्न जो शाहकार आहे तमामु ख़ूबसूरत पखी आहे उन सां गॾोगॾु असांजा हिरण आहिनि तितर आहिनि बटेर आहिनि तिलोर आहिनि इन्हनि जो बि तमामु बेदर्दी सां शिकार थिए थो सो इन जे लाइ असांजो कुझु कम्यूनिटीज़ आहिनि जीअं मिसाल तौरु असांजी थर जी ठकुर कम्यूनिटी आहे उन्हनि जा जेके पॾ आहिनि उन्हनि में उहे तमामु घणो ख़्यालु रखनि था इन्हनि जंगली जीवत जो जीअं हरण आहिनि मोर आहिनि ॿिया बि जेतिरा पखी आहिनि पर कुझु इलाइक़नि में ज़ाहिरी ॻाल्हि शिकार जे लाइ जेके ॿाहिरां माण्हू अचनि था ॿाहिरां माण्हू अचनि था ऐं शिकार करी वञनि था असां हालांकि कोशिशि हूंदी आहे त असां शिकार खे रोकियूं पर तॾहिं बि वाइल्ड लाइफ खाते वारनि जी नाअहली चओ या प्रॉपरली उते इंफ्रास्ट्रक्चर कोन्हे इन जे करे राति जी तनाई में माण्हू हलिया था वञनि शिकार करे अची था वञनि हींअर रिसेंटली ऐं बल्कि नालो बि खणणु चाहींदुसि असांजे उमरकोट जो SHO आहे खलील कुंबर साहिबु उहो ॾाढो सुठो कमु करे रहियो आहे ऐं घणो करे थाणेदार जो नालो ॿुधी अक्सर करे इहो ॿुधंदो आहे हीअ त रुॻो जेको आहे करप्शन जे चकर में हूंदो आहे पर कुझु अहिड़ा असां वटि ऑफिसर्स आहिनि जेके वाक़ई कमु करे रहिया आहिनि सो खलील कुंबर साहिबु हींअर 2 दफ़ा काफ़ी अहिड़नि शिकारियुनि खे बि पकड़ियो आहे जंहिंमें काफ़ी तादाद में हिरड़ बि पकड़िया विया आहिनि ऐं उहो पोइ हिरड़ बाक़ाइदा वापसि जंग में छॾिया विया आहिनि सो इहे ख़ुशी जूं ॻाल्हियूं आहिनि ऐं आउं कॾहिं बि मायूस कोन थियो आहियां ऐं उमेद ते दुनिया क़ाइमु आहे ऐं इनशाला बहितरी तरफ़ सां वधूं सही ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां कई ऐं जेको आहे सो नौजवाननि में इहो जज़्बो हुजणु घुरिजे ऐं हारियुनि नारियुनि सां पाण कमु कंदा कयो जेके ज़मीदार माण्हू आहिनि उहे सिखनि बाबा सम्झनि हिन ॻाल्हि खे सही तव्हां भला अरबाब साहिबु पाण जेको आहे सो ट्रक इताद एसोसिएशन जा अॻुवाण आहियो विच में तव्हांजो मामिलो हल थियो अलाए न थियो एतिजाज वॾा कयो पिया ख़ासि तौर ते नाके जे हवाले सां उहो मिपो ख़ासि कांटे वारे जेको असां खां 1600 वरिते 2 साल खां नाजाइज़ी आहे हालांकि कंहिं बि रोड ते पूरे पाकिस्तान में किथे ईअं कोन्हे को तव्हांजी गाॾी जो वज़न जो पैसो वठो उन ते असांखे जेको आहे 1600 रुपया गेट बि ॾियूं पिया वरी कांटो अलॻि ॾियूं पिया अच्छा अलावा ठीकु आहे छा कयूं असां वटि हिते कानून शइ जेका आहे कोन हले अब ठक थियो हुन 1600 में 2300 करे असां वियासीं हड़ताल ते हिकिड़ो मेजर हड़ताल ते वियो असां ब्रेक ते था वञूं हाणे ब्रेक ते वञूं बिल्कुलु हा नंढड़ी साई वठूं तव्हांजे ॻाल्हाइण जो वारो आहे त साई जो वक़्तु थी वियो आहे नंढड़ी साई था वठूं वञो केॾांहुं न असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध भलीकार तव्हांखे चऊं था पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में मोज़िज़ महिमान असां सां गॾु आहिनि अरबाब इब्राहिम रहमू साहिबु इंजीनियर आफ्ताब अली रहमू ऐं सियासी समाज जे अॻुवाण साईं वली मोहम्मद रहमू साहिबु कचहरी पंहिंजी जेका आहे सा ॾाढी ज़बरदस्त थिए पई पर वक़्तु प्रोग्राम जो अलाए छो जल्दी गुज़रंदो आहे जॾहिं बि सुठी कचहरी थींदी आहे सो जेको वक़्तु मुयसरु आहे उन मां बि लाभ पिरायूं था अच्छा वली मोहम्मद साहिबु इहो ॿुधायो त ख़ैरनि सां तव्हां त 3 साल पूरा माना हिकिड़ो काफ़ काटे मोटिया आहियो हाणे छा प्लैनिंग्स आहिनि थर जे हवाले सां ख़ासि तौर ते पंहिंजे इलाइक़े पंहिंजी जेका आहे सा घिटी मोहल्लो पाड़ो शहर उनजी त परगोर लहणु घुरिजे उनजे लाइ छा सोचियो आहे तव्हां हा हिकिड़ो त आऊं 3 साल में तव्हां बि तब्दील थिया आहियो हेॾे मुल्की सूरत हाल में तब्दील थी वई अथव हा ईअं भाई ॿाहिरि आयासीं त ॿाहिरि सॼो जहानी जेल लॻो पियो आहे त हिकिड़ो त आऊं मुतमिन आहियां ॾाढो ख़ुशि बि आहियां नौजवाननि जूं मूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि त हाणे तव्हां बि नौजवान आहियो हर तव्हां चओ था त नौजवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं हाणे तव्हां पाण अञा बड़ा आहियो 3 सालनि में तव्हां पाण खे झूनो न सम्झो दिलि जवान आहे पर पढ़ा थी आहियो अच्छा सो इनशाला हिननि खे जेतिरी सलाहियत आहे गाइड कबो ऐं पुरुमीद आहियूं त थर जो सिंध जो ऐं पाकिस्तान जो मुस्तक़बिल रोशन आहे सही ऐं थर में काफ़ी स्कोप आहे कमु करण जो थर हिकिड़ो ऑप्शन आहे ख़ुशहाली जो सॼे मुल्क जे लाइ सही बल्कि इहे त इट्स ओनली ऑप्शन सही ॾिसो न 175 अरब टन कोयलो तमामु यानी भेट कजे त ईरान सऊदी बऊदी खां पाण मथे आहियूं सही इन ते कमु कबो ऐं पाणी जो मसइलो आहे उन ते कमु कबो ऐं उहो टोटल थरकोल ऐं पाणी ॿई सब्जेक्ट में इंजीनियरिंग जा आहिनि इंजीनियरिंग जा आहिनि
त इनखे इन ते कमु बि कबो ऐं नौजवाननि खे गाइड बि कबो सही सही आहे जेतिरी पोज़ीशन आहे हाणे हिननि खे गाइड करण जी ज़रूरत बि कोन्हे पर ते हुते बसि हलियो रहियो हा की किथे बि सलाह मशवरे में किथे मुंझी पिया त तव्हांजो मुंझी तजुर्बो पिया एक्सपीरियंस हा, ज़रूरु हुन में बिल्कुलु शामिल हाज़िर हूंदो इहो कबो ऐं पंहिंजो जीअं आफ़ताब ॻाल्हि कई एग्रीकल्चर साइड ते मूंखे इन जो वॾो शौक़ु आहे अच्छा एग्रीकल्चर जो सिंधी माण्हू पूरे सिंध टोटल पॉपुलेशन ॾिसी त 70% एग्रीकल्चर सां लाॻापियल आहिनि शहर जे माण्हुनि खे उहे बि सिंधी आहिनि पंहिंजा ठीक ॿाहिरि ठीक आहिनि। ठीक साईं पर उहे 70 जेके एग्रीकल्चर सां तालुक़ु आहे ॻोठनि में रहनि था उन्हनि खे मुंहिंजो हिकिड़ो इहो बि ख़्वाबु रहियो आहे अला करे पूरो थिए त इन्हनि खे ट्रेन कजे साइंटिफिकली सही 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 माना जदीद ज़राअत जे एग्ज़ैक्टली तरफ़ इनखे इन ते इन्हनि खे ट्रेनिंग ॾिजे मतिलबु हाणे जीअं मुंहिंजो नंढो ॻोठु आहे उते उन्हनि खे घुराइजे उते वर्कशॉप्स कजनि ट्रेनिंग ॾिजे त मॉडर्न एग्रीकल्चरिस्ट कीअं थिजे सही 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 ऐं थोरी ज़मीन में फ़ाइदो घणो कीअं करणु छो त मिसाल मौजूदु आहिनि त 5000 एकड़ वारो ज़मीनदार कर्ज़ी लॻो पियो आहे 50 एकड़ वारो प्राडो में घुमे पियो मिसाल मौजूदु आहे अच्छा अच्छा सिंध में, हा। सही 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 हाणे माना उहे- हिकिड़ी प्लानिंग सां जेकॾहिं हलिजे त। Exactly. सही सही नालो कोन थो खणा हिकिड़े मां वियुसि हिकिड़े दोस्त वटि मूं ॿुधो त तमामु सुठो मॉडर्न ज़मीनदार आहे उन वटि वञी त हैरान थी वियुसि उनजी उथड़ी वेड़ी गाॾियूं एग्रीकल्चर जूं मशीनूं ओताक इहे शयूं हूंदियूं आहिनि ऐं ज़मीन सफ़ा थोरी हुई ऐं हू ॿिया के ख़ानदान आहिनि जिन खे ॾिठोसीं त 1000 एकड़ ज़मीन हा हा पर कर्ज़ी असल में पंहिंजी लापरवाही जे करे ध्यानु न ॾियण जे करे पुराणा तरीक़ा एग्रीकल्चर जा हा, कणक छटे छॾी आहे हा हा सो इहे शयूं इनशाला कबो आहे त इन में हिकिड़ो त पंहिंजो शौक़ु आहे ॿियो मुंहिंजे ख़्याल में नंढी कंट्रीब्यूशन आहे क़ौम जे लाइ सही 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 सिंधी माण्हू जे लाइ सही सही पाकिस्तान जे लाइ भले तव्हां सियासत में माशाल्लाह काफ़ी वक़्त खां आहियो थोरो माना माज़ी क़रीब में जेकॾहिं ॾिसूं त उहा सियासत हाणोकी सियासत में थोरो फ़र्क़ु आहे ॾुखी सियासत आहे या आसान सियासत आहे हाणे जी भई शहीद राणी जो पंहिंजो तरीक़ो हुयो विच में वरी हिकिड़ो फेज़ आयो उहो डिफरेंट हो वरी हाणे बिलावल साहब आहे ऐं पंहिंजी पार्टी जी ॻाल्हि कंदुसि त ॿिए जी त ॻाल्हि कोन थो कयां त उमेदु आहे किरण आहे हिकिड़ो करंट आहे मूंखे बिलावल साहब में हिकिड़ो एनर्जी हिकिड़ो इंजीनियर माण्हू आहे त करंट जो लफ़्ज़ इस्तेमालु करे आहे हिकिड़ी शइ उहा जेकॾहिं मुलाक़ात थी ऐं कुझु ॻाल्हियूं सही ॿुधाए सघियसि सही सही त बहितरी आहे सही सही न त इहो किताब जेको अचे थो गिफ्ट कजो पाण ई पढ़ंदो एग्ज़ैक्टली इहो बि थींदो हा 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 इहो थींदो ऐं कुझु प्रेस कॉन्फ्रेंस बि करे वठंदासीं हा सही सही कुझु मीडिया ते हलाए वठंदासीं सही सही कुझु नौजवाननि खे तव्हां जहिड़नि खे चवंदासीं त हिकु वायरल कनि सही त इनशाला मुलाक़ात थी त अला कंदो सही सही जेका सलाहियत आहे उहा यूज़ थींदी सही 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 आफ्ताब साईं सियासत में अचण जो शौक़ु आहे भला बाबा साईं त हुयो सियासत में आहे बि सही पर नौजवाननि खे बि वाघ संभालणु घुरिजे मुल्क जी छो त नौजवान जेको सोचनि था उहो ज़ाहिर आहे त सुठो ई सोचनि पिया बिल्कुलु अला सियासत में अचण को ॾोह कोन्हे सियासत में अची सघिजे थो ऐं सियासत करे सघिजे थी बशर्ते उहो सियासत जे पोयां मक़सदु आवाम जी भलाई हुजे सियासत खे एज़ अ धंधो करे न वठिजे असां वटि बदनसीबी इहो आहे त असां वटि जेके बि सियासतदान आहिनि हिकिड़ो त उहो मुदे ख़ारिज सोच जा मालिक आहिनि ऐं ॿियो वरी सियासत खे हू एज़ अ माना धंधो करे वठनि था माना पैसा कमाइण जी हिकिड़ी शइ सियासत हिकिड़ी अवामी ख़िदमत आहे सियासत जॾहिं तव्हां कयो त इबादत आहे हिकिड़ी हा इबादत आहे पब्लिक इंट्रस्ट जे लाइ कमु कयो सही सही सो फ़िलहाल त ख़ैर आउं जेको कुझु कयां पियो सोशल अवेयरनेस ते कमु कयां थो ऐं सोशल जेतिरा बि मसइला आहिनि उन ते ॻाल्हाईंदो आहियां सो फ़िलहाल त आउं उन में ख़ुशि आहियां सियासत में वञण जो को इरादो कोन्हे मां वेझे उन में फ्यूचर में हिन वक़्तु तव्हां माशाल्लाह मोटिवेशनल स्पीकर आहियो आउं हींअर मुंहिंजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त नौजवाननि खे आउं उत्साहियां ऐं नौजवाननि में हिकिड़ी अहिड़ी कोशिशि मुंहिंजी हूंदी आहे ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां हींअर जेको सोशल मीडिया जे करे सिंधी नौजवाननि में जेको आउं उत्साह ॾिसां थो मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त सिंध जे कंहिं बि इशू ते सिंध जे पाणी जो मसइलो हुजे या हींअर जेको जाली डोमिसाइल जंहिं हिसाब सां सिंधी नौजवान निकिता आहिनि उथिया आहिनि सो आई एम फीलिंग रियली प्राउड ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त सिंधी नौजवान निकिरी पिया आहिनि ऐं काफ़ी हद ताईं सिंधी नौजवाननि सियासत में बि अचण जो ऐलान कयो आहे सो ॾाढी ख़ुशी थींदी आहे ऐं मुंहिंजी सपोर्ट हमेशह उन्हनि सां गॾु हूंदी ऐं सिंध जे कंहिं बि इशू ते जॾहिं बि ज़रूरत पई त आफ्ताब राय मां हमेशह हाज़िर सही सही पर हाणे ॻाल्हि इहा आहे त नौजवान इहो ट्विटर ते फेसबुक ते त मुतहरिक आहिनि पर अमली मैदान में नौजवान घटि था नज़र अचनि हिन जो छा सबबु आहे उनजा ॿ टे सबब आहिनि हिकिड़ो त रिसेंटली तव्हां ॻाल्हि था कयो त उनजो त सबबु लॉकडाउन ई आहे कोरोना जे करे बाक़ी उन खां पहिरीं जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त असांजे हाणे इहो थोरो कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे पर आउं वरी बि ॻाल्हाईंदुसि त जबरी गुमशुदगियूं हुजनि असांजे नौजवाननि जूं या असांजे शहरी इलाइक़नि में नौजवाननि जा क़त्ल हुजनि उन ते नौजवाननि खे
में मूं तहर माना ईसा जो थो वञे, ईसा जो थो वञे, सही। ऐं उहो उन्हनि काफ़ी हद ते कोशिशि बि कई आहे प्रेस क्लबनि ते धरना ऐं हड़तालूं। ऐं हिकिड़ी ॿी ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त असांजे शहरनि जी हाणे सिंधी नौजवान मालिकी कनि पिया। न त अॻे शहरनि में असांजे कराची हैदराबाद में इहो मतिलबु बाक़ाइदा चयो वेंदो त भई ये अच्छा सिंध से आया आहिनि आप, ख़ासि करे कराची में इहो चवंदा आहिनि। उहा ॻाल्हि हाणे ख़तम बि थिए ऐं इहो बि सिंध में ई वेठा आहियूं। हा, सिंध में वेठा आहियूं। अच्छा, ॿी ॻाल्हि इहो त ख़ासि करे कराची जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त अक्सर करे असांजा उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी भाइर इहो चवंदा हुआ त भई पुलिस में जो है वो ज़्यादातर सिंधी आ जाते हैं, काम नहीं करते। सो उन जो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे। कल्ह जेको असांजे नौजवाननि कुर्बानियूं ॾिनियूं, हिकिड़ो असांजो छोकिरो सूमरो जेको हुयो उहो असांजे थरपारकर जो ई हुयो ऐं ॿियो जतोई छोकिरो हुयो। हा, बिल्कुलु। ऐं सो इहे असांजा सिंधी नौजवान आहिनि जिन कल्ह दहशतगर्दी खे मुंहुं ॾिनो ऐं मूंखे ॾाढो फ़ख़ुरु आहे पंहिंजे सिंधी नौजवाननि ते। सो ॻाल्हियुनि जा इलाही ॻोठ साईं आहिनि पाण वटि बि। तव्हां बि माशाल्लाह भड़ायो 3 महिमान। सो कचहरी क़ाइमु रहंदी इंशाल्लाह अरबाब साईं। तव्हां सां त पाण हूअं बि कचहरियूं कंदा आहियूं। अॼु के प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। इंतिहाई ऐं शुक्रगुज़ार आहियां साईं वली मोहन साहिबु तव्हांजो। तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ायो ऐं असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। इंशाल्लाह हयाती बख़ैर वरी कचहरियूं कंदासीं। आफ्ताब साईं तव्हांजा बि लख थोरा। अरबाब साईं पाण त गॾु ई गॾु आहियूं। मोहरम साईं आख़िर में वेंदे वेंदे हिकिड़ो को ठाहु कलाम ॿुधायो जो महिमान माना घर ताईं पहुचनि त कलाम हुननि खे यादि रहे। सो वॾी महिरबानी मीर कुमार, आपका भी बहुत शुक्रिया। हिते असांजो अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। इंशाल्लाह हयाती बख़ैर सुभाणे वरी नवनि महिमाननि सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं। तेसीं ताईं पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बीमारनि जो, बुज़ुर्गनि जो ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे। इरशाद जागीरानी तव्हां खां मोकिलाए थो। जिए लतीफ़, जिए मिठी ॿोली, अल्लाह वाही। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। केर आहे केर अंदर में पयो बोले, अंदर में पयो बोले। ही केर आहे, ही केर आहे केर अंदर में पयो बोले, अंदर में पयो बोले, अंदर में पयो बोले। इरशाद साईं कहिड़ो नाना आहे तव्हां पांडा भली ॾेखारियो भली। ही केर आहे केर अंदर में पयो बोले, अंदर में पयो बोले, अंदर में पयो बोले। अल्लाह जे अल्लाह जे अल्लाह जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। अल्लाह जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। पाण खे ॻोल्हण आयो आहे, पाण खे ॻोल्हण साईं पाण ॻोल्हींदड़, पाण ॻोल्हींदड़ आयो आहे।
इश्क जे हिन मोहब्बती मिजाज खे सम्झण त ॾुखियो आहे हिन मोहब्बती मिजाज खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सुबह सुबह जो पखी अखेर मां उॾरे थो हरी नारी रब खे सवार